खे सलाम सलाम सुन, मुझे सिंध खे सलाम सलाम सुन। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम, सुबह बख़ैर, गुड मॉर्निंग। आऊं तव्हांजो पंहिंजो मेज़बान इरशाद जागीरानी तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम सलाम सिंध में हाज़िर थी चुको आहियां। उमेद आहे तव्हां बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो, ख़ैरियत सां हूंदो, मज़े में हूंदो। अल्लाह साईं तव्हांखे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, ख़ुशबाश हुजो ऐं बहितरीनु ज़िंदगी गुज़ारियो। इहा दिलि सां दुआ आहे। इहे सिटूं सिट ॾेई निकिरंदियूं आहिनि त मुंहिंजो त वार वार थो दम दम दुआ करे, कोसो लॻे न वाव अव्हां खे ख़ुदा करे, कॾहिं कोसो वाव तव्हांखे न लॻे। ख़ैरनि सां दुनिया जहान जा सभु मसइला हल थी विया आहिनि। ख़ैरनि सां असां तालीम जे शोबे में पाण मञाए चुका आहियूं। ख़ैरनि सां असां सिहत जे शोबे में पाण मञाए चुका आहियूं। हाणे कोआ बि अस्पताल तव्हांखे चाकू या ठीकु करण खां सवाइ ॿाहिरि न मोकिलींदी, डिस्चार्ज न कंदी। ख़ैरनि सां इहो मसइलो हल थी वियो आहे। ख़ैरनि सां इमरान ख़ान साहिब जा फट बि जेके आहिनि से उहे छुटी विया आहिनि ऐं हाणे इतिजाज पंहिंजे तरीक़े सां बाक़ाइदा पुरज़ोर तरीक़े सां कयो वेंदो। ख़ैरनि सां आर्मी चीफ जो मसइलो हल थी वियो आहे ऐं उहे बि मामला समरी ताईं पहुची चुका आहिनि। ख़ैरनि सां असां मुख़्तलिफ़ शोबनि में पाण मञाए चुका आहियूं। असां हाणे सफ़ा करार में आहियूं, असां कुर्बाश आहियूं। बेरोज़गारी ख़तमु थी वई आहे, गुरबत ख़तमु थी वई आहे, बुख बदाली ख़तमु थी वई आहे, ग़रीब रोअणु छॾे चुका आहिनि, ॿोॾि मुतासिर पंहिंजे घरनि पहुची चुका आहिनि। काॾों बि का कूक न आहे, रड़ न आहे, दाह न आहे, सभु कमु ओके लॻो पियो आहे, सभु सही थी वियो आहे। पर सभु सही थियण खां पोइ हिकिड़ो अजीब रींगट शुरू थी वियो आहे। मां सिर्फ़ु इहो हिन जे करे थो चवां सभु सही थी वियो, हाणे अजीब रींगट हिकिड़ो शुरू थी वियो आहे त मौसीक़ी असां वटि आराम आहे ऐं मौसीक़ी जा जेकी उस्ताद मुक़ररु कया वेंदा, सिंध हुकूमत जेको ऐलान कयो हुयो, उनखां पोइ वरी असां वटि हिकिड़ो नओं बहस शुरू थी वियो आहे त मौसीक़ी जेका अस्पताल जेका ख़ासि तौर ते सो आउं जेका ॻाल्हि करण वारो आहियां त म्यूज़िक टीचरनि जी जेका मुक़ररी हुई, उन मुक़ररी जे हवाले सां तमामु घणो बहस शुरू थी चुको आहे, बहस छिड़ी चुको आहे। सो हाणे चवनि था त म्यूज़िक जेकी टीचर आहिनि उहे भर्ती करण कया वेंदा त पोइ सख़्तु एतिजाज कयो वेंदो, भरपूर एतिजाज कयो वेंदो। अलामा राशिद महमूद शुमरी साहिब जो इहो बयानु आयो आहे। हाणे हिते ॻाल्हि सिर्फ़ु सोच जी आहे, सम्झ जी आहे। पाकिस्तान जा जेकी वॾा कॉलेज आहिनि, नेशनल जेको म्यूज़िक अकेडमी आहे लाहौर में ऐं उनखे हाणे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो आहे, उते बि मौसीक़ी पढ़ाई वेंदी आहे। इन खां सवाइ CNSE में बि म्यूज़िक पढ़ाई वेंदी आहे। पाकिस्तान जा जेकी बि कॉलेजिस आहिनि, पोइ कैडेट कॉलेज हुजे या IBA कॉलेज हुजे, यूनिवर्सिटी हुजे या इन खां सवाइ जेकी बि स्कूल आहिनि, प्राइमरी स्कूल जेकी प्राइवेट स्कूल आहिनि या इन खां सवाइ जेकी सिटी स्कूल आहिनि, पाक तुर्क जे सहकार सां जेके स्कूल हलनि था, उन सभिनी स्कूलनि में म्यूज़िक पढ़ाई वेंदी आहे, म्यूज़िक सम्झाई वेंदी आहे। पाण वटि जेकॾहिं सिंध सरकार अहिड़ो ज़बरदस्त फ़ैसिलो कयो आहे, ॿिया मसइला छुटा, ॿिया मसइला हल थी विया जेके मां शुरू में तव्हांखे ॿुधाया, उहे मसइला हल थिया ई न आहिनि। बसि ईअं ई मां चयो त ख़ैरनि सां उहे हल थी विया आहिनि, थिया कोन्हनि। पर उहे मसइला सभु छॾे करे असां हाणे कल्ह खां वठी सोशल मीडिया ते सिर्फ़ु इहो बहस थो हले त मौसीक़ी आराम आहे ऐं मौसीक़ी जा जेके टीचर आहिनि उहे भर्ती न कया वञनि। सो इन ॾिस में सख़्तु रद्दअमल अची रहियो आहे। तमामु जेकी बि मौसीक़ी सां प्यारु कंदड़ माण्हू आहिनि, आर्ट लवर माण्हू आहिनि, उन्हनि तरफ़ां सख़्तु रद्दअमल अची चुको आहे त मौसीक़ी जा जेकी टीचर आहिनि उहे ई वीचारा ख़ासि तौर ते जेकी पाण वटि साज़िंदा आहिनि, जेकी फ़नकार आहिनि, उहे ॾुतड़ियल हूंदा आहिनि, उहे पंहिंजी क़स्म परसी वारी ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। उन्हनि खे हूअं बि न उन्हनि जो को ई न वाही, उहे दरवेश माण्हू आहिनि, पंहिंजे तरीक़े सां ज़िंदगी गुज़ारींदा आहिनि। जेकॾहिं उन्हनि मां के पढ़ियल लिखियल जेकॾहिं के चारि चङा माण्हू मौसीक़ी जी फील्ड में के उस्ताद भर्ती थी वेंदा त हुननि जो फ्यूचर सुठो थी वेंदो। उहे पंहिंजनि ॿारनि खे सुठी तरबियत ॾेई सघंदा, सुठी पढ़ाई करे सघंदा। मौसीक़ी हूअं बि पाण वटि सिंध सूफ़ियुनि जी सरज़मीन आहे, मौसीक़ी किथां किथां हटाईंदासीं। शाह साईं जो तंबूरो हटाए छॾींदासीं, शाह असां मोहन जी तड़े जेका रकासा निकिती संभारा, सो उन जेको रक़्स कयो, छा उहा मौसीक़ी न हुई? मौसीक़ीअ खे पाण जेकॾहिं रूह जी ग़िज़ा चवंदा आहियूं त उहो छो चवंदा आहियूं? पाण वटि मौसीक़ी छो आराम आहे? इहे ॻाल्हियूं सम्झण जहिड़ियूं आहिनि ऐं सभिनी कॉलेजिस में मौसीक़ी पढ़ाई वञे थी। ऐं पाण जेकॾहिं हिते ॻाल्हि कंदासीं, हिकिड़ी ॻाल्हि आहे त अजीब, दिलि में न कजो, ॻाल्हि कंदासीं त पाण वटि खोड़ सारा जेकी नातिया या हमदिया कलाम आहिनि उहे बि गाननि ऐं तिर्ज़ुनि जी धुनुनि ते पाण वटि ॻाईंदा आहिनि। उनखां पोइ जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का प्रोपेगेंडा थिए थी त अजीब समा हिकिड़ो सोशल मीडिया ते तारी थी चुको आहे। पाण जेकॾहिं इन खां सवाइ ॻाल्हाईंदासीं त पाण हज़रत दाऊद इस्लाम जो ज़िक्र कंदासीं त उहो तमामु घणो ज़बरदस्तु उनजो आलाप, उनजो अंदाज़, उनजो आवाज़ हुयो ऐं मालिक खे रिझाइण जी जेका हमदो सना उन कई त मालिक खे जेकॾहिं इहो इंतिख़ाब या इहा चूंड बेकार क़िस्म जी छो करणी हुजे हा, छो करे हा? हज़रत दाऊद इस्लाम जे गले में जेको करार रखियईं, जेको कैफ़ रखियईं, हू जॾहिं आलाप ईंदो हुयो त पखी पखण सभु महव थी वेंदा हुआ ऐं उन ज़माने में त खोड़ सारा साज़ बि मुतारिफ़ थिया ऐं उन्हनि साज़नि खे हथी मिली अॻिते हली करे। पाण कहिड़ी दुनिया में रहूं था, पाण किथे आहियूं?
ॿियनि मुल्कनि में जेका थेरेपी थिए थी उहा बि म्यूज़िकल थेरेपी थींदी आहे। मरीज़नि खे अस्पतालनि में म्यूज़िक ॿुधाई वेंदी आहे, छो त म्यूज़िक सां पंहिंजा जेकी हवास आहिनि, पंहिंजूं जेकी सोचूं आहिनि, पंहिंजा जेके ख़्याल आहिनि, उहे कुझु पहर कंहिं ॿिए खाने में, कंहिं ॿिए स्टाइल में, कंहिं ॿिए अंदाज़ में किथे पखिड़िजी वेंदा आहिनि। सो म्यूज़िक जा उस्ताद जेके आहिनि उहे भर्ती कया वञनि, मुंहिंजी बि इहा दिली ख़्वाहिश आहे। ऐं उस्ताद जेके टीचर भर्ती थींदा त म्यूज़िक जे शोबे खे भर्ती मिलंदी, पाण वटि म्यूज़िक जी सिख्या जो माहौल बि पैदा थींदो, पाण वटि म्यूज़िशियन्स तमामु घटि थींदा था वञनि। पाण अक्सर प्रोग्रामनि में ज़िक्र कंदा आहियूं त मौसीक़ार पाण वटि या म्यूज़िक जेके टीचर आहिनि, या ढोलक वॼाईंदड़ आहे, को कीबोर्ड वॼाईंदड़ आहे, को बैंजो वॼाईंदड़ आहे, को बाजो वॼाईंदड़ आहे, या मुख़्तलिफ़ जेकी साज़ आहिनि उहे वॼाईंदड़ असां वटि घटि थींदा था वञनि। सो म्यूज़िक सां जेकी लगाव रखनि था माण्हू, उहे वधीक अञा दिलचस्पी वठंदा। त थी सघे थो असांखे ईंदड़ वरी जेको ॿियो जेको मरहलो हूंदो उस्तादनि जी भर्तीअ वारो, उन में असांखे बि का अहिड़ी नौकिरी मिली वञे मतां। सो हिकिड़ो चाह वधंदो, म्यूज़िक सां लगाव वधंदो। सिंध हुकूमत जो ॾाढो सुठो इनिशिएटिव आहे, ऐं छा पर सॼी सिंध इन अमल खे साराए रही हुई, पर उनखां पोइ हिकिड़ो नओं बेस चुड़ी पियो आहे, ऐं हिन नए बेस खे मुंहिंजो बि तमामु घणो अची चुको आहे सोशल मीडिया ते। त मौसीक़ी पाण वटि हूअं बि जिते किथे तव्हां वेंदव त पोइ को सियासी जलसो हुजे, या का ख़ुशीअ जी को बि मौक़ो हुजे, पोइ सहरो हुजे, को लाॾो हुजे, या वरी का रस्म हुजे, पाण वटि म्यूज़िक खां बग़ैर उहा अधूरी रहिजी वेंदी आहे। हिकिड़ो ख़ुशीअ जो समां हूंदो आहे, हिकिड़ो प्यार जो समां हूंदो आहे, मुहबत जो जहान जोड़बो आहे। म्यूज़िक पोइ हाणे तव्हां ते आहे त उहा कहिड़ी म्यूज़िक ॿुधो था, रूहानियत वारी ॿुधो था या बाज़ारी म्यूज़िक ॿुधो था, उहा चूंड हिकिड़ी अलॻि आहे। पर ॻाल्हि इहा आहे त मौसीक़ी आहे मन लुभाईंदड़, मौसीक़ी आहे करार ॾींदड़। सुफ़िन जो कलाम ॿुधंदा आहियूं त पोइ पाण खे थींदो आहे त अलाह पाक सां मुहबत कुर्बत दिलि लॻी वधी वेंदी आहे। सो अहिड़ी म्यूज़िक खे पाण कीअं चऊं त इहा म्यूज़िक ग़लति आहे, इहा म्यूज़िक पाण खे न ॿुधणु घुरिजे, जिते पाण वेझो थी था वञूं, पंहिंजे रब करीम सां तार गॾिजी थी वञे, पाण खे फ़िकुरु थी थो वञे आख़िरत जो, पाण खे फ़िकुरु थी थो वञे इंसानियत जो, पाण खे फ़िकुरु थी थो वञे कंहिंजी हमदर्दीअ जो, त पोइ छो न पाण अहिड़े क़िस्म जी म्यूज़िक ॿुधूं। सो मौसीक़ी सां जेकी चाह रखनि था उहे इन ॻाल्हि खे निंदनि था, ऐं उमेदु आहे त इहो जेको हुकूमत जो फ़ैसिलो आहे उन ते हुकूमत बरक़रार रहंदी, ऐं जेकी म्यूज़िक टीचर आहिनि उहे भर्ती थींदा, ऐं इहो भर्तीअ जो अमल तमामु जल्द शुरू कयो वेंदो। असां इहो चाहियूं था त इहो भर्तीअ जो अमल शुरू कयो वञे, ऐं म्यूज़िक जेके टीचर आहिनि उहे पंहिंजे पंहिंजे कम सां वञी लॻी पवनि, पंहिंजे पंहिंजे किर्त सां वञी लॻी पवनि, ऐं पाण जेकी बि सुधरियल जेकी स्कूल आहिनि, जेकी भला स्कूल आहिनि, प्राइमरी सतह ते हाणे सिंध हुकूमत ऐलान कयो आहे त म्यूज़िक टीचर भर्ती कया वेंदा, जेकी सुधरियल स्कूल आहिनि, जेकी भला स्कूल आहिनि, जेकी स्टैंडर्ड वारा स्कूल आहिनि। उते मूं तव्हांखे ॿुधाए छॾियो त कैडेट कॉलेज हुजे, या बहरिया जो कोई स्कूल हुजे, या IBA जो कोई स्कूल हुजे, या कॉलेज हुजे, बाक़ी नेशनल म्यूज़िक ऑफ अकेडमी जेको लाहौर जो आहे उनखे यूनिवर्सिटी जो दर्जो ॾिनो वियो आहे, उते म्यूज़िक पढ़ाई वेंदी आहे। सुधरियल जेकी बि भला स्कूल आहिनि, पाक तुर्की जे सहकार सां जेकी कराची में स्कूल हलनि था, सिटी स्कूल आहे वॾो कराची जो, सो इते बि म्यूज़िक जा टीचर मौजूदु आहिनि, ऐं म्यूज़िक पढ़ाई वेंदी आहे, म्यूज़िक सम्झाई वेंदी आहे, सेखारी वेंदी आहे। पाण वटि जेकॾहिं इहो हिकिड़ो अमल थिए थो या इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त उनजी साराह करणु घुरिजे, ऐं हरूभरू जी रस्ता रोक ॿियनि मसइलनि खे छॾे करे, जीअं मां शुरूआत में चयो न, ख़ैरनि सां हीउ मसइलो हल थी वियो, तव्हां ईअं न सोचिजो त उहे मसइला हल थी विया। मूं हिकिड़ो तंज़िया तव्हांखे ॿुधायो पिए त इहे मसइला हल थी विया आहिनि छा, जो असां वरी हिननि मसइलनि में अची पइजी विया आहियूं। सो बहरहाल खोड़ सारा किसा अॼु बि तव्हां सां कचहरीअ में निकिरंदा। अॼु शुगर जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं त इहा छो थी थिए, बीमारियुनि जे हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं, पर इन खां पहिरियों तव्हांखे ॿुधायूं त पाकिस्तान जो जेको चॉकलेटी हीरो आहे वहीद मुराद साहिबु, उनजी अॼु डेथ एनिवर्सरी आहे, ऐं वहीद मुराद साहिब खे असीं कॾहिं बि विसारे नथा सघूं, छो त पाकिस्तान जो वॾो नालो हुयो। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त वहीद मुराद साहिबु न सिर्फ़ु पाण हिकिड़ो अदाकार हुयो, पाण प्रोड्यूसर बि हुयो, पाण स्क्रिप्ट राइटर बि हुयो, ऐं पाकिस्तान जो इहो उन ज़माने में पहिरियों पढ़ियल लिखियल अदाकार हो, माना मास्टर्स जेका कई हुई उन अंग्रेज़ी में कई हुई, कराची यूनिवर्सिटी मां कई हुई। ऐं तॾहिं जेकी अदाकार हुया या जेकी सदाकार हुया एतिरा पढ़ियल न हूंदा हुआ, अदाकारी जे शोबे में घटि पढ़ियल माण्हू हूंदा हुआ। तॾहिं वहीद मुराद साहिब जी जेका मास्टर्स हुई अंग्रेज़ी में थियल, हिकिड़ो वॾो उन वक़्तु पंहिंजी जॻह ते चर्चो हुयो त वहीद मुराद साहिबु एतिरो पढ़ियल आहे। वहीद मुराद साहिब जी जेका जोड़ी हुई उहा ज़ेबा सां तमामु घणी मशहूरु थी, पाण खोड़ सारियूं फिल्मूं कई, ऐं पाण जेको हुनजो वालिद साहिबु हुयो उहो बि पाण फिल्म साज़ हुयो, ऐं उन बि तमामु घणियूं फिल्मूं ठाहियूं, पंहिंजे पुट खे फिल्मुनि में बि कास्ट कई। पर जेका पहिरीं जेका फिल्म हुई न, उहा जेका सुपरहिट फिल्म हुई, जेका वहीद मुराद साहिब खे चई नालो ॾिनो मक़ाम ॾिनो, 1966 में उहा रिलीज़ थी हुई, ऐं उहा फिल्म हुई अरमान। अरमान फिल्म में वहीद मुराद साहिबु बाक़ाइदा अॻिते निकिरी आयो ऐं पाकिस्तान जो मतिलबु सुपरस्टार थी वियो। ऐं अरमान फिल्म में अहमद रिश्ती साहिबु छा त ॻायो, ऐं जेकी वरी गाना वहीद मुराद साहिब ते फिल्माया विया उहे त कमाल जा हुआ न, माना अॼु ताईं यादगार आहिनि। अकेले न जाना हमें छोड़ कर तुम, या वरी कोको कोरीना, खोड़ सारा गाना आहिनि।
जेकी वहीद मुराद साहिब जा उन वक़्त में तमामु घणा पॉपुलर थिया। अॼु बि नौजवान या पका पोड़ा जेकी बि आहियूं असीं ॿुधंदा आहियूं। वहीद मुराद साहिब खे ख़ूबसूरती जे करे, उनजी वारनि जी कटिंग जे करे तंहिं ज़माने में अहिड़े क़िस्म जो क्लीन शेव जेको आहे सो ख़ूबरू नौजवान स्क्रीन ते अचण खां पोइ माण्हुनि उनखे ख़िताबु ॾिनो त हीउ चॉकलेटी हीरो आहे। वहीद मुराद साहिब जूं खोड़ सारियूं फिल्मूं ऐं खोड़नि सारियूं फिल्मुनि मां जेकॾहिं पाण ज़िक्र कंदासीं तवील हिकिड़ो लंबो डिघो दास्तान थी वेंदो। सो अॼु बहरहाल वहीद मुराद साहिब जी डेथ एनिवर्सरी आहे, असां उनखे ख़राज पेश कयूं था। वहीद मुराद साहिब जो कमु आहे जेको फिल्मुनि में जेका अदाकारी आहे उहा सदाईं असांखे यादि रहंदी। असां जॾहिं बि वांदा थींदासीं, जॾहिं बि असांजी दिलि किथे मायूस थींदी, उदास थींदी, त असां का न का पुराणी फिल्म अॼु बि ॾिसी वठंदासीं। सो रोज़ानी जीजल अख़बार मुंहिंजे हथनि में आहे ऐं रोज़ानी जीजल अख़बार में छा लिखियलु हूंदो आहे इहो पाण खां अॻु में तव्हांखे ॿुधायां त हिन अख़बार जो चीफ एडिटर डॉक्टर अब्दुल करीम राजपर साहिबु आहे ऐं हीअ अख़बार कराची, हैदराबाद, सखर मां हिकु ई वक़्तु शाया थींदी आहे। हिन अख़बार में खोड़ सारियूं ख़बरूं आहिनि ऐं ख़बरुनि सां गॾोगॾु सुठी ॻाल्हि इहा आहे त मुश्किल जी घड़ी में सिंध हुकूमत आबादगार बैरनि सां अहम क़दम खयों आहे ऐं जेके ज़राअत में नुक़सानु थियो आहे उन्हनि जे पूराए जे लाइ सिंध हुकूमत इनिशिएटिव वरितो आहे। 23 नवंबर 2022 मुताबिक़ 27 रबिउल सानी 1444 हिजरी शुमारो 62 सिफ़ा 8 क़ीमत 30 रुपया हिन अख़बार जी। ऐं अॼु जेका लीड ख़बर आहे उहा इहा आहे त आर्मी चीफ लाइ 6 नालनि जी समरी वज़ीर आज़म खे मिली वई। मुक़ररी इतफ़ाक़ राय सां थींदी, शहबाज़ शरीफ़ ऐं आसिफ़ ज़रदारीअ में इतफ़ाक़। ऐं हिन खां सवाइ कराची हैदराबाद डिवीज़न में मकानी चूंडूं 15 जनवरी ते थींदियूं। इलेक्शन कमीशन महफ़ूज़ कयल फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। ऐं आमदनी खां वधीक ससन वारे केस में इसाक़ डार खे क्लीन चिट मिली वई। एहतिसाब अदालत में कार्रवाई ख़तमु। हिन खां सवाइ हक़ीक़ी मैच खे को नुक़सानु न थींदो। बरतानवी हाई कमिश्नर खे इमरान ख़ान जी मुलाक़ात में ख़ातिरी। ऐं शाहिद ख़ाक़ान वरी चवे थो सॼो मुल्क इंतज़ारु पियो करे त आर्मी चीफ केरु ऐं कीअं थींदो, समरी न अचणु आइन जी भञकड़ी आहे। हिन खां सवाइ कानून कमज़ोर हुजण करे जरगा सिस्टम खे हथी मिली। घोटके में धाड़ेलनि ख़िलाफ़ ग्रैंड ऑपरेशन थींदो, IG सिंध जो इहो चवणु आहे। सो धाड़ेल बि इहा ॻाल्हि जेका आहे सा ॿुधी करे परेशान पंहिंजी जॻह ते थिया हूंदा। अलाह पाक सभिनी खे पंहिंजे हिफ़्ज़ो अमान में रखे, असीं इहा दुआ कयूं था। शोबिज़ जे पेज ते निगाह विझूं था त अॼु जेकी ख़बरूं लिखियलु आहिनि उहे इहे आहिनि त तब्बू बॉलीवुड जो ॿुॾंदड़ ॿेड़ो तारे रही आहे। कंगना रनावत जो इहो चवणु आहे। भारतीय फिल्म इंडस्ट्रीअ जी तब्बू वाहिद अदाकार आहे जा बॉलीवुड जो ॿेड़ो तारे सघे थी। हुन ताज़ो 2 फिल्मुनि भोल भैया ऐं दरशाम 2 में मुख्य किरदारु अदा कयो जेकी सुपर हिट थी वियूं। हिन खां सवाइ अर्जेंटाइन सऊदीअ सां प्रैक्टिस मैच जो तस्वर हाणे शिकस्त जो बार खणी वई। क्रिकेट जूं ख़बरूं बि आहिनि ऐं फीफा वर्ल्ड कप जी तारीख़ में वॾो सेटअप, सऊदी अरब दुनिया जे ख़तरनाक तरीन टीम अर्जेंटाइन खे हाराए छॾियो। इहा ख़बर अॼु अख़बार छपी आहे। ऐं ईरानी फुटबॉलरनि मुल्क जो क़ौमी तरानो पाइण खां इनकार करे छॾियो। फीफा वर्ल्ड कप जी मैच खां अॻु तराने दौरान कंहिं फुटबॉल प्लेयर चप ई न चोरिया। तहिरानी हुकूमत फुटबॉल जे रांदीगरनि जा फुटेजिस सेंसर करे जारी कया। पुलिस हिरासत में महसा अमीनी जी मौत बैदि मुल्की तहरीक हले पई, रिपोर्ट इहा आहे। हिन खां सवाइ ईरान में उर्स जी तारीख़ में सोर हणंदे 2 अदाकारूं गिरफ़्तार कयूं वियूं आहिनि। फिल्म जॉयलैंड जी सिनेमा ते नुमाइश रोकण लाइ दरख़्वास्त दाख़िल कई वई। इहा बि ख़बर अॼोकी अख़बार में रिपोर्ट थियल आहे। अॼोकी अख़बार में सुठा कॉलम आहिनि। जावेद चौधरी साहिब जो, आसमा शिराज़ी, माजिद मक़सूद, ख़ादिम हुसैन ऐं मंज़ूर ज़रदारी जा बल्दियाती चूंडूं तारीख़ मथां तारीख़, इहो एडिटोरियल आहे अॼोकी अख़बार जो। हिन खां सवाइ खोड़ सारियूं ख़बरूं तव्हां पढ़णु चाहियो था त रोज़ानी जीअल अख़बार वठो या अख़बार या कर खां घुराए पंहिंजे मंथली मतिलबु जीअं चवंदा आहिनि त बाबा रोज़ु ॾेई वेंदो कर अख़बार। सो रोज़ु अख़बार जेकॾहिं तव्हां पढ़णु चाहियो था त हाकर खे चई छॾियो। 30 रुपए जी अख़बार आहे ऐं रोज़ु तव्हांखे घर वेठे ख़बरुनि चारुनि जो सॼो माना जेको सीनरियो आहे, हाल अहिवाल तव्हांखे घर वेठे मिली वेंदो। हिते वठूं था पाण हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक। मोटी ईंदासीं त मौज़ूद महिमान सां तव्हांजी कचहरी कराईंदासीं। अॼु डॉक्टर साहिबान असांजा महिमान आहिनि। तव्हां बि इन कम वारी कचहरी में शामिलु थी सघो था, पर इन खां पहिरियों पाण वठंदासीं ब्रेक। ॾिसंदा रहिजो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। ख़ुशामदी, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसंदा आहियो। जीअं तव्हांखे इंट्रो में मां चई चुको हुयुसि त अॼु जॾहिं मोटंदासीं ब्रेक तां वापसि थींदासीं त डॉक्टर साहिबान सां तव्हांजी मुलाक़ात कराईंदासीं ऐं शुगर ते ॻाल्हाईंदासीं। शुगर केतिरो ख़तरनाक आहे अॼु तव्हांखे ॿुधाईंदासीं, छो त सभई माण्हू सुञाणनि था, इन बीमारी खे ॼाणनि था, पर अलाए छो लापरवाही जो मुज़ाहिरो बि कयो वेंदो आहे। पाण कहिड़ी स्टेज में
किथे पहुचूं त पोइ असांजे लाइ शुगर ख़तरनाक थींदी आहे इन हवाले सां बि ॻाल्हाईंदासीं शुगर जो जेको आलमी ॾींहुं मल्हायो वेंदो आहे जंहिंखे वर्ल्ड डायबिटीज़ डे चयो वेंदो आहे 14 नवंबर ते उहो छो मल्हायो वेंदो आहे इन हवाले सां बि कचहरी कंदासीं ऐं अलामतूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि शुगर खां पोइ ॿिया मर्ज़ कीअं वकोड़े वेंदा आहिनि छो त अक्सर असां वटि चयो वेंदो आहे जेकॾहिं शुगर थी वञे त पोइ ॿिया मर्ज़ पाण ई अची वेंदा आहिनि माना शुगर थियण सां ॼणो त पाण दरवाज़ो खोले छॾियोसीं ॿियनि मर्ज़नि खे दावत ॾेई छॾीसीं त भाउ तव्हां बि अचो असांखे वठो सो शुगर खां कीअं बचिजे ऐं कहिड़ो एहतियात कजे शुगर थी वञे त पोइ छा छा कजे इन हवाले सां पाण कचहरी कंदासीं जो ॾाढा सुठा डॉक्टर असां वटि मौजूदु आहिनि ऐं इन हवाले सां ख़ासि ॼाण रखनि था छो त इन्हनि मर्ज़नि जा उहे स्पेशलिस्ट बि आहिनि सभ खां पहिरियां पाण जंहिं महिमान जो तारुफ़ कराईंदासीं या टीवी स्क्रीन ते जेको चहिरो तव्हांखे नज़र ईंदो उहो आहे डॉक्टर नदीम थईम साहिब जो डॉक्टर नदीम थईम साहिबु मेमून मेडिकल जेका हॉस्पिटल आहे उते शुगर डिपार्टमेंट जा जेके आहिनि हेड बि आहिनि ऐं स्पेशलिस्ट बि आहिनि ऐं उनखे इन हवाले सां तमामु घणी ॼाण बि आहे पाण इन हवाले सां साईं सां तमामु घणी डिघी कचहरी कंदासीं साईं खे भलीकार चऊं था नदीम साहिबु अस्सलाम वालेकुम कीअं आहियो ठीकु आहियो वॾी महिरबानी तव्हांजी तव्हां क़ीमती वक़्तु ॾिनो ऐं साईं जन सां गॾु ई वरी जेको ॿियो डॉक्टर दोस्त आहे उहो वरी आहे किडनी जो डॉक्टर सो पाण अक्सर शुगर खां पोइ वरी ॿुधंदा आहियूं त यार गुर्दा फेल थी विया उनजो शुगर सां कहिड़ो कनेक्शन आहे शुगर थियण खां पोइ छो फेल थींदा आहिनि या गुर्दा फेल थी वञनि त पोइ असांखे छा करणु घुरिजे गुर्दनि में का बीमारी थिए त पोइ असांखे छा करणु घुरिजे अलामतूं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि गुर्दा फेल थी वञनि या गुर्दनि में का बीमारी थिए इन हवाले सां पाण तमामु घणी कचहरी कंदासीं पाण गुर्दनि जा डॉक्टर आहिनि माना किडनीज़ जा स्पेशलिस्ट बि आहिनि मेमून मेडिकल जेका यूनिवर्सिटी आहे कॉलेज आहे बल्कि हॉस्पिटल आहे उन में सो डॉक्टर अब्दुल कुरैशी साहिब खे असीं भलीकार चऊं था साईं कीअं आहियो ठीकु आहियो बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए थैंक यू सो मच ऐं टियों जेको महिमान आहे असांजो उन सां ॻाल्हाईंदासीं पाण ट्रेनर आहिनि पाण वटि जेका एतमाद जी कमी आहे न उनखे कीअं बहाल कजे पाण वटि स्किल्स हूंदा आहिनि सलाहियतूं हूंदियूं आहिनि पर पाण कतब न आणे सघंदा आहियूं पाण अलाए छो लॼूड़ा आहियूं पाण शर्माईंदा आहियूं पाण पंहिंजो पाण खे शायदि न सुञाणे सघंदा आहियूं सो ट्रेनर आहिनि स्पीकर आहिनि हिमथाईंदड़ आहिनि उत्साह ॾींदड़ आहिनि नौजवाननि खे तमामु घणो मोटिवेट कंदा आहिनि असां सां गॾु आहिनि अयाज़ मेरी साहब उनखे भलीकार चऊं था सर कैसे ठीक है मैं बिल्कुल ठीक हूँ थैंक यू सो मच फॉर बहुत शुक्रिया आप भी हमारे प्रोग्राम में तशरीफ़ लाए राग रंग हूंदो आहे असांजे प्रोग्राम में महफ़िल मचंदी आहे कलामनि सां अॼु बि ॾाढा सुठा कलाम ॿुधंदासीं ऐं उनजे लाइ असां गुज़ारिश कईसीं फ़क़ीर मोहम्मद हसन साहिब खे फ़क़ीर मोहम्मद हसन जतोई साहिबु असांजे प्रोग्राम में अची चुको आहे उनखे बि असां ख़ुशि आमदीद चऊं था साईं वॾी महिरबानी तव्हांजी बि सर इरशाद साहब ख़ुशि आहे सर लख लख थोरा साईं आउं बिल्कुलु ठीकु ठाकु आहियां मौला तव्हांखे सलामत रखे उस्ताद बादल राई साहिबु वन एंड ओनली मौसीकार असांजो सुठो रागी सिंध जो उहो बि असां गॾु हूंदो आहे रोज़ जीअं अॼु बि उनखे भलीकार चऊं था बादल साईं वॾी महिरबानी लख थोरा मोहम्मद अली साहिबु तव्हां सां संगत कंदो आहे ऐं ढोलक वॼाईंदो आहे मोहम्मद अली साहिब खे बि असीं भलीकार चऊं था नदीम साहिब खां असां स्टार्ट वठूं था साईं मूंखे इहो ॿुधाइजो त इहो शुगर जो ॾींहुं 14 नवंबर ते मल्हायो वेंदो आहे ख़ासि माना हिकिड़ो डे मख़सूस आहे पहिरियां त इन ते पाण ॻाल्हायूं एग्जैक्टली असल में शुगर बेसिकली ॿिनि टाइप जी थींदी आहे टाइप 1 शुगर ऐं ॿी टाइप 2 शुगर सही टाइप 1 शुगर नंढनि ॿारनि खे थींदी आहे 5 साल 6 साल 8 साल जे ॿारनि खे उन्हनि में इंसुलिन ज़रूरी हूंदी आहे इंसुलिन खां सवाइ जेका आहे उहे नंढा ॿार जेके आहिनि ज़िंदगी न गुज़ारे सघंदा आहिनि हाणे 1922 खां पहिरीं असां वटि इंसुलिन हुई कोन सही त जेके टाइप 1 शुगर थी वेंदी हुई त थींदो नुक़सानु इहो हूंदो जो उहो ॿार वधि में वधि महीनो या 1.5 महीनो जी सघंदो अच्छा त सर फ्रेडरिक बेंटिंग हो हिकिड़ो वॾो जेको साइंटिस्ट हो जंहिं पहिरें चकर इंसुलिन डिस्कवर कई ऐं 1922 में जॾहिं हुन इंसुलिन डिस्कवर कई त जॾहिं वार्ड जे अंदरि वियो त वार्ड में ॿारड़ा वीचारा जेके आहिनि उहे सम्झ पंहिंजी मरण घड़ी ते हुआ त अंदरि वियो ऐं इंसुलिन लॻाइणु शुरू कई त उहे ॿारड़ा जेके मरण घड़ी ते हुआ उहे आहिस्ता आहिस्ता इंसुलिन लॻंदी वई ऐं उथंदा विया रिकवर थींदा विया त हिकिड़ी वॾी डिस्कवरी हुई इन डिस्कवरी खां पोइ जेको आहे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जेका आहे उन वर्ल्ड डायबिटीज़ डे खे 14 नवंबर ते मल्हाइण जो फ़ैसिलो कयो जेका सर फ्रेडरिक बेंटिंग जी बर्थडे आहे यानी इन तारीख़ ते उहो पैदा थियो इन वजह सां 14 नवंबर ते असां ख़िराज तहसीन पेश कंदा आहियूं उन माण्हू खे जंहिंजी वजह सां अॼु बि असांजा हज़ारे लखे ॿारड़ा जेके आहिनि पंहिंजी ज़िंदगी इंसुलिन जी इजाद कई उनजी डेट ऑफ बर्थ आहे इनजे करे इहो ॾींहुं इन करे मल्हायो पर लोगो इन जो ब्लू कलर जो आहे इन जी का ख़ासि रीज़न आहे एग्जैक्टली जो लोगो आहे ब्लू कलर जो सर्किल ब्लू जो मतिलबु आहे आसमान ऐं सर्किल जो मतिलबु आहे यूनिटी यानी पूरी दुनिया जा जेके बि शुगर जा मरीज़ आहिनि या पूरी दुनिया जा जेके माण्हू शुगर सां रिलेटेड आहिनि उहे यूनाइट थी हिकु आसमान जे हेठि शुगर जे मर्ज़ खे शिकस्त ॾियण जे लाइ हिकु थियनि इन खे ॾेखारण जे लाइ वर्ल्ड डायबिटीज़ डे जो लोगो ब्लू कलर जो हिकिड़ो सर्किल ठाहियो पूरो जेको बि आहे पूरी काइनात में जेकी बि आहिनि माण्हू एग्जैक्टली बिल्कुलु हिकु ई माना आसमान जे हेठि हिकु ई आसमान जे हेठि सही सही भला हिन दफ़े छा 2022 जो डायबिटीज़ जेको डे आहे हुनजो थीम छा रखियो आहे हिन चकर थीम रखियो अथनि एजुकेशन टू प्रोटेक्ट टुमारो
यानी असांखे पंहिंजे सुभाणे खे बचाइणो आहे। सही बेसिकली इन जो मक़सदु इहो आहे जो अॼु खां पहिरीं जेका टाइप 2 डायबिटीज़ जेको मेजर चंक आहे शुगर जो, यानी 80% असांजा 90% शुगर जा मरीज़ टाइप 2 डायबिटीज़ में हूंदा आहिनि, उहे अडल्ट एज में प्रेज़ेंट कंदा, यानी 40 45 50 सालनि जी वई में। पर हाणे असांजा ॿार जेके असांजा फ्यूचर आहिनि उहे बि मोटापे जी वजह सां ऐं घणे ॿियनि रीज़न जी वजह सां जेको पाण डिस्कस कंदासीं टाइप 2 डायबिटीज़ में विकोड़जी पिया वञनि। सही सही उन जी वजह सां अॼु इहो असां मक़सदु रखियो आहे त असांखे पंहिंजे फ्यूचर खे इन टाइप 2 डायबिटीज़ खां बचाइणो आहे, यानी पंहिंजे ॿारनि खे बचाइणो सही आहे। सही सो एजुकेशन टू प्रोटेक्ट टुमारो बेसिकली थीम आहे 2012। सही 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 तमामु ख़तरनाक मर्ज़ आहे। भला इहो ॿुधायो त हिन वक़्तु पाकिस्तान काएं नंबर ते आहे इन मर्ज़ जे हिसाब सां? हिकिड़ो ॾाढो ॾुखियो सुवालु आहे। IDF एटलस जेको हींअर आयो आहे, जेकॾहिं असां टोटल नंबर ऑफ पेशेंट जी ॻाल्हि करियूं था त असां 10 नंबर ते आहियूं। पर एक्चुअली जेकॾहिं असां प्रिवेलेंस जी ॻाल्हि करियूं था, छो त असांखां मथे जेके मुल्क आहिनि चाइना इंडिया उन्हनि जी आबादी घणी आहे, त पर 100% जेकॾहिं असां ॻाल्हि करियूं था त 100 माण्हुनि में घणनि माण्हुनि खे शुगर आहे, त पाकिस्तान हिन वक़्तु पूरी दुनिया में पहिरें नंबर ते। हिन वक़्तु पाकिस्तान में 33 मिलियन शुगर जा मरीज़ आहिनि, यानी कि ॻाल्हि करियां पोइ तक़रीबन 2.25 करोड़ माण्हुनि जी, या ॿियनि लफ़्ज़नि में पाण चऊं त एवरी 4th एडल्ट पाकिस्तानी इज़ डायबिटिक, यानी एडल्ट जेकॾहिं 4 माण्हू 20 साल खां वधीक उमिरि जा आहिनि त 4 मां हिकिड़ो माण्हू शुगर जे मर्ज़ में मुब्तला आहे। सही सही यानी पूरी दुनिया जे अंदरि प्रिविलेंस वाइज़ पाकिस्तान हींअर पहिरें नंबर ते। पर पोइ ईअं चई सघूं था न त कंट्रोल पाण न करे सघियासीं, वर्ल्ड वाइज़ न थी सघियो आहे, अञा ताईं न थी सघियो आहे, पर फ्यूचर आहे, करे सघूं था असां इंशाल्लाह। ऐं कीअं करिणो आहे इहो अॼु इंशाल्लाह पाण डिस्कस करूं। सही 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 डॉक्टर कुरैशी साहब असां सां गॾु आहे। डॉक्टर साहब मुझे ये बताएं कि गुर्दों की बीमारियां क्यों हो जाती हैं शुगर के मरीज़ में? हाँ देखिए, क्या रीज़न क्या है? रीज़न यही है कि हमारा जो है ना लाइफस्टाइल इतना अच्छा नहीं है, जिसमें हम लोग ये कि मोटापा है, गैर ज़रूरी खाना है, लेट नाइट खाना है, चावल बहुत ज़्यादा खा लेना है, खा के सो जाना है। अच्छा, चावल बहुत ज़्यादा खाने से बहुत ज़्यादा खा लें, लेकिन अगर वो यूटिलाइज़ नहीं हो रहे बॉडी के अंदर, अच्छा ठीक है, अल्टीमेटली वो फैट में कन्वर्ट होंगे, ठीक है, और फिर शुगर के मर्ज़ में चले जाएंगे मरीज़। अब जब शुगर का मर्ज़ किसी को हो जाता है तो होता क्या है कि उसके साथ साथ जब वक्त गुजरता है ना, तो गुर्दे के अंदर खून का बहाव बढ़ता है और साथ में गुर्दे में सोजिश शुरू हो जाती है। अच्छा, और सोजिश के साथ साथ एक टाइम ऐसा आता है कि पेशाब में प्रोटीन लीक होना शुरू हो जाता है। ओह अच्छा। और ये वजह होती है कि आहिस्ता आहिस्ता जो है ना वो गुर्दा जो है वो ख़राब होना शुरू हो जाता है शुगर की वजह से। अच्छा अच्छा। और ये आप इस तरह समझ लें कि जैसे कि डॉक्टर नदीम ने बताया कि हमारे हम जो है शुगर ही बहुत ज़्यादा आम है और लोगों में के अंदर अवेयरनेस नहीं है इस हवाले से, तो समझ लीजिए जब शुगर की अवेयरनेस नहीं है तो गुर्दे की बीमारी का तो कुछ पता ही नहीं ना। लेकिन ये बात ज़रूर है कि वो मरीज़ जो कि शुगर के मरीज़ होते हैं उनमें जल्दी या बाद में कुछ अरसे के बाद अगर वो कंट्रोल ना करें तो गुर्दे के अंदर सोजिश आना शुरू हो जाती है। अच्छा। और गुर्दे के मरीज़ जो है ना बन जाते हैं। ओह अच्छा, सोजिश आना शुरू हो जाती है। अच्छा, चावल खाने से, ज़्यादा खाने से? देखिए आप कोई भी, क्योंकि हमारे यहाँ अगर सिंधी कम्युनिटी की बात करें सुबह शाम हम चावल ज़्यादा खाते हैं। आप जो कुछ भी खा रहे हैं, हाँ चावल की रोटी भी ठाहींदा आहियूं पाण, रात जो तो अक्सर चावल ही थींदा आहिनि भाई। आप चावल न खाऊं तो मज़ो न अचे। देखें आप खाएं सब कुछ, लेकिन अगर वो बॉडी में यूटिलाइज नहीं हो रहा, अच्छा, वो आपकी कैलोरी बर्न नहीं हो रही, वो बॉडी में फैट कन्वर्ट हो रहा है, सही, अल्टीमेटली वो आपकी बॉडी को स्ट्रेस पे डालेगा। सही सही, ठीक है, जिसमें आपको मोटापा, हाई कोलेस्ट्रॉल, शुगर, ब्लड प्रेशर, ये सब हो जाएगा। अच्छा, असांखे त पाण ख़बर बि न आहे न पंहिंजी डाइट जी। पाण चांवर में गॾु पटाटा तरियल बि खाईंदा आहियूं, जेके चवंदा आहिनि ॿई गॾु खाइण सां नुक़सानु आहे। न नुक़सानु बेसिकली ॾिसो इहो आहे, चांवर खे असां छो एॾो टारगेट कंदा आहियूं। चांवर जो जेको ग्लाइसीमिक इंडेक्स आहे, ग्लाइसीमिक इंडेक्स जो मतिलबु हूंदो आहे त 100 ग्राम का बि शइ खाइण पीअण वारी हूअ असांजे बॉडी जे अंदरि या बुत जे अंदरि केतिरी शुगर वधाए थी। अच्छा, हाणे जेकॾहिं असां मानी जी ॻाल्हि करियूं था त मानी जो ग्लाइसीमिक इंडेक्स वधीक आहे। स्पेशल अटो जेको अछो अटो आहे उनजो ग्लाइसीमिक इंडेक्स हुन खां वधीक आहे, ऐं चांवरनि जो ग्लाइसीमिक इंडेक्स हुन खां वधीक आहे। हिन जो मतिलबु इहो थियो त चांवर सभ खां वधीक ख़तरनाक आहिनि, खंड खां पोइ ॿिए या टे नंबर ते अचनि था। अच्छा, उन खां पोइ वाइट अटो आहे, अछो अटो आहे, उन खां पोइ चक्की वारो अटो आहे। अच्छा, असां अछो अटो खाईंदा आहियूं इहो बि ख़तरनाक आहे, असां खंड खाईंदा आहियूं इहो बि ख़तरनाक आहे, चांवर खाईंदा आहियूं इहो बि ख़तरनाक आहे। इन मां इहो साबित थियो त अछो कलर, जीअं खंड जो अछो कलर आहे, चांवर जो अछो कलर आहे, लूण जो अछो कलर, अछो कलर नुक़सानकार आहे, ज़्यादा इस्तेमाल। सही, डायरेक्ट इहो चई सघूं था। लास्ट असांजो जेको प्रोग्राम हुन में पाण डिस्कस कयो वाइट पॉइज़न, वाइट पॉइज़न असां इन खे ई चवंदा आहियूं। अच्छा चांवर, अछो अटो, अछी खंड ऐं अछो लूणु, इहे चारि शयूं जेकॾहिं एक्सेस में वेंदियूं आहिनि त नुक़सानु ॾींदियूं आहिनि। हर शइ जी एक्सेस चक्की वारो अटो पोइ बि मुनासिब आहे, मुनासिब आहे, बेटर। सही सही सही। अच्छा, रेशो क्या है, कितने फीसद लोग जो हैं वो गुर्दों की बीमारी का शिकार हैं पाकिस्तान में? जैसे मैंने पाकिस्तान में ऐसा है कि अगर जैसे डॉक्टर नदीम ने बताया कि 4 में से जो है मतलब 4 में से एक जो शुगर का मरीज़ है, तो ऐसे है कि अगर शुगर के 3 मरीज़ हैं ना, तो उनमें से कम एक को तो गुर्दे का मर्ज़ हो गई, या ये कह सकते हैं 30 से 40% जो लोग हैं जिनको शुगर है, अच्छा, उनको गुर्दे का मर्ज़ हो जाना है, या है ये हो जाएगा। अच्छा अच्छा, इतने खतरनाक इतना है हो गया। अच्छा, क्या अलामत क्या होती हैं, पता कैसे चले कि भाई ये गुर्दे खराब हो रहे हैं? बदकिस्मती से ऐसा होता है कि जो गुर्दे के मरीज़ होते हैं ना, उनके अंदर शुरू में कोई अलामत नहीं आती। सही, ये एक साइलेंट बीमारी है, ये पता तब चलती है जब बहुत देर हो चुकी होती है। अच्छा, लेकिन जो इनिशियल अलामात हैं उनमें से ये होता है कि पेशाब का बहुत ज़्यादा आना होता है, पाँव पे सूजन का आना होता है,
भूख का कम लगना होता है, ये ब्लड प्रेशर बहुत ज़्यादा बढ़ जाए, ये होती हैं शुरू की अलामत। भूख का कम लगना होता है? भूख का कम लगना। चलें जी, शुक्र है, मुझे तो ज़्यादा ही लगती है भूख, मैं परेशान हो गया था। लेकिन हमारे यहाँ होता है कि भूख कम लग रही है तो लोग कहते हैं ज़्यादा लगना भी कह रहे हैं, कोई मसला है कोई? लगना शुगर के हवाले से हाँ ना, नहीं अच्छा ये दो अपोजिट थी। भूख लगदी तो शुगर के हवाले से खतरनाक है। अच्छा, ये एक्सट्रीम है दोनों। लगदी एनोरेक्सिया इन जो मतलब आने गुर्दा खराब था। सही सही सही। ये है शुरू की अलामत। और ये भी गुर्दा खराब है, शुगर बई इन पूछाती हूं वो विचौर दरमियान गुर्दा खराब थी, अब शुगर जी अलामत खत्म थियण शुरू थी वेंदी है ना, पोइ गुर्दन जी अलामत सब होती वेंदी है, पेरन वो में फिर कहानी अलग हो जाती है ना। अच्छा, तो फिर शुगर भी नॉर्मल हो जाती है उस वक्त तक जब गुर्दा खराब होता है तो। अच्छा, ये गुर्दा अल्लाह की खराब तरफ हो से जाए तो ऐसा है। शुगर चली जाती है, बिल्कुल चली जाती है, कम हो जाती वो रीजन ये नई बात सुनी है, ऐसा है। बिल्कुल है। अगर आप शुगर के मरीज हैं और आपकी शुगर बिल्कुल कंट्रोल नहीं थी और अचानक से पता चला कि आपकी शुगर जो 400 चल रही थी वो 100 पे आना शुरू हो गई, तो मतलब गुर्दा खराब है। मतलब है कि गुर्दे की खराबी हो सकती है, कंफर्म नहीं हो सकती है। उसकी वजह है ना, उसकी वजह ये है कि गुर्दे से ही इंसुलिन एक्सक्रीट होती है हमारी बॉडी की। अगर किसी के गुर्दे ही खराब हो जाए तो इंसुलिन या इवन गोलियां भी जो मरीज खा रहा होता है वो गोलियां वहीं खून में घूमती रहती हैं, वो एक्सक्रीट नहीं होती। तो वो जो पहले काम नहीं कर रही थी अब वो इतनी ज़्यादा क्वांटिटी में जमा हो जाती है खून में कि वो फिर शुगर गिराना शुरू करती है। यही रीज़न है कि हमारे पास अगर कोई शुगर का मरीज जिसकी शुगर अनकंट्रोल थी या वेल कंट्रोल थी, अचानक से शुगर गिरने के साथ आना शुरू हो जाए तो सबसे पहले गुर्दे का टेस्ट करवाते हैं। सही सही सही। लेकिन उसको मरीज ये कहता है कि सर देखिए हमारी शुगर तो कंट्रोल हो गई, अब क्यों हमारी बीमारी हो गई। लेकिन वो जो टाइम पीरियड होता है ना जिसमें आपकी शुगर डायग्नोस हुई, आपने इलाज किया और अब वो गुजर चुका होता है। सही सही। तो ये मसला इस तरह से हल हो सकता है? सिर्फ गुर्दे नहीं, और भी बहुत सारी बीमारियां ऐसी हैं जो शुगर की कॉम्प्लिकेशंस में हो सकती सही 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 सही। ये असां सां गॾु स्पीकर भी आहे, ट्रेनर भी आहे। सर, एतमाद की कमी को किस तरह से पूरा किया जा सकता है? बिल्कुल, ये बहुत क्योंकि ज़बरदस्त स्किल्स सवाल होते हैं लेकिन वो बंदा काम का नहीं होता है। काम बिल्कुल ये सही है आपने कहा, क्योंकि मैं खुद एक गांव में पैदा हुआ और ब्रॉट अप, अर्ली एजुकेशन जो मेरी वो गांव में हुई, और उसके बाद जब कराची शहर में आया तो मेरे साथ भी यही चैलेंज था। तालीम पढ़ाई में बेहतर होने के बावजूद, मेहनत के करने के बावजूद जो कॉन्फिडेंस था, एतमाद की कमी थी लोगों के साथ बात करने की, किसी अच्छी जगह पर जाने की। तो वो एक अंदर से ना एहसास महरूमी रहता था कि शायद मैं छोटे इलाके से आया हूँ, यहाँ जो है वो लोग मुझसे ज़्यादा पढ़े लिखे हैं या उनमें कॉन्फिडेंस ज़्यादा है। तो ये जब मेरे साथ हुआ तो मुझे लगता था शायद ये मेरा मसला है। अच्छा। मेरा प्रॉब्लम है। लेकिन जब मैं प्रोफेशनल लाइफ में आया तो मैंने देखा तकरीबन आपने गुज़श्ता 10 से 15 साल के एक्सपीरियंस में मुख्तलिफ़ कॉलेजेस यूनिवर्सिटीज़ में मुख्तलिफ़ सेशंस करवाने के बाद कि उन तमाम बच्चों में ये होता है जिनकी ग्रूमिंग घर से या स्कूल से या कॉलेज से नहीं होती। और आप देखें कि बहुत सारे बच्चे जो हमारे छोटे शहरों में, देहात में या कहीं पर रहते हैं, वो पढ़ने में भी अच्छे होते हैं, वो मेहनत करने के लिए भी तैयार होते हैं, मेहनत करते भी हैं, लेकिन वो आगे प्रोफेशनल लाइफ में ग्रो इसलिए नहीं कर पाते कि उनके पास एतमाद नहीं होता। अच्छा, ये एतमाद कहाँ से आता है? ये पहले तो घर से आता है कि आपके वालिदैन, आप जिस इन्वायरमेंट में रहते हैं वो आपको सपोर्ट करते हैं, इनकरेज करते हैं, और फिर जिस सराउंडिंग में आप रहते हैं, जिस माशरे में रहते हैं। फॉर एग्ज़ाम्पल, आप पढ़ाई में एक किसी सब्जेक्ट में अच्छे नहीं हैं तो आपको किसी ने बता दिया अच्छा ये फेल हो गया, तो आप सारी ज़िंदगी वो ताना लेकर अपने जो है वो अपने उस हॉल से बाहर नहीं निकलेंगे। वो शर्मसारी फील होती है बाहर निकलते और वो आपको अंदर ही अंदर से खा रही होती है और आप समझते हैं कि आप उस चीज़ में बेहतर नहीं है। यानी उसकी मिसाल मैं देता हूँ कि मैं अपनी एजुकेशनल लाइफ में या जो अर्ली लाइफ है उसमें मैं बिल्कुल नहीं बोलता था, क्योंकि मुझे किसी ने बताया था कि ये बहुत उल्टे सवाल करता है। और वो उस सवाल को रोकने की वजह से मैंने बोलना कम कर दिया और मैंने ये सोचा कि यार मेरे सवाल करने से अगला टीचर या दूसरा बंदा इरिटेट होता है, मुझे नहीं पूछना चाहिए। लेकिन बाद में मुझे बहुत रिसर्च करने के बाद, पढ़ने के बाद, अपने आप को जानने के बाद ये एहसास हुआ कि ये मेरी स्ट्रेंथ है। मुझे बोलना आता है, मुझे लोगों को समझाना आता है, लोगों को तक अपनी बात पहुंचानी आती है। तो ये तो मेरी खूबी थी जिसको लोगों ने नेगेटिव और जिसको मेरी कमजोरी बनाया। चलें आपकी खूबियों पे मजीद भी बात करेंगे। बिल्कुल, इनकी ये खूबी है कि बहुत अच्छा गाते हैं। ज़रूर इनको सुनेंगे, तो इनको सुने फिर। बिल्कुल। फ़कीर मोहम्मद हसन जतोई साहिब ॾाढो सुठो कलाम ॿुधाईंदो, सो कलाम ॿुधूं था, पोइ वरी कचहरी बि कयूं था। जी साईं। ओ कंधिय जावण काहला था फिको फरझल, भेल तल खे भुलजी तल जा सुका पन छण, परे बारा पीचते उहे सदा सब्ज़ हुजन, नियत जनी जीरे जवा सच्ची सिक संदर, नियत जनी
सच्ची सित संग हो रखियल याद कज जेके सारियो कर जॾहिं बिठो शहर विच नसीब मिलियो तॾहिं मार मुनी नगारा हादी साकू हिकु हर्फ पढ़ाया हादी साकू हिकु हर्फ पढ़ाया समझ विधुम सिर सारा हजार किताबा सिफत हिको दी हिकु है नूर निज़ारा अब्द विचूं अल्लाह ॾिठुम सुण शार जॾ सतार थियुम सिर सारा हो यार छिनण में छा है अल्लाह दोस्त छिनण में छा है हो यार छिनण में छा है अल्लाह दोस्त छिनण में छा
अल्लाह जुल्फ ज़िबा हक आहे वो जुल्फ ज़िबा हक आहे अल्लाह यार छिनण में चाहे हो वो जुल्फ ज़िबा हक आहे अल्लाह यार छिनण में चाहे करके गंढण गालियों अल्लाह यार छिनण में चाहे करके गंढण गालियों अल्लाह यार छिनण में चाहे सूर समर थम सहजा अल्लाह मोहब मेला पे मोजा ओ सूर समर थम सहजा सही मोहब मेला पे मोजा समझ रखल ये चालू अल्लाह दस्त दिन सजदा है समझ रखल ये चालू अल्लाह दस्त दिन सच वो दस्त दिन सजदा है अल्लाह यार छिनण में चाहे हो वो दस्त दिन सजदा है अल्लाह यार छिनण में चाहे करके अल्लाह यार छिनण में चाहे करके अल्लाह यार छिनण में चाहे वाह जी वाह यार छिनण में छा आहे छिनण में कुझु बि न रखियो आहे सो ॻंढिजण में ई मामला सेट थी वेंदा आहिनि हिते पाण वठंदासीं हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक मोटी ईंदासीं त पोइ कचहरी कंटिन्यू रखंदासीं तव्हां गॾु रहिजो ऐं काराइतो प्रोग्राम आहे ज़रूरु ॾिसिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध मुझे सिंध के सलाम सलाम सिंध सलाम सिंध में वरी तव्हांखे भलीकार चऊं था डायबिटीज़ जे हवाले सां पाण ख़ासि कचहरी कयूं पिया ऐं जेकी शुगर जा मरीज़ आहिनि उहे ख़ासि प्रोग्राम ही ॾिसनि जेकी न आहिनि उहे बि ॾिसनि छो त अलामतूं थी सघे थो तव्हां में बि अहिड़ियूं अहिड़ा के सिम्टम्स हुजनि जेकी तव्हां में तव्हां फील न कंदा हुजो ऐं अचानक अॼु डॉक्टर साहिबनि खां असांखे ख़बर पए त इहे अलामतूं वाक़ई शुगर जूं आहिनि अच्छा डॉक्टर साहिबु मूंखे इहो ॿुधायो त जेको टाइप 2 आहे उहो अॻे ख़ासि माण्हुनि खे थींदो हुयो हाणे त पाण ॾिसूं था त नौजवाननि खे नंढनि ॿारनि खे बि थिए थो इन छा वजह आहे अच्छा अॻे इन सां गॾु वरी इहो बि ॿुधाइजो त टाइप 1 टाइप 2 इहे आहिनि छा आहिनि छा एक्ज़ैक्टली पहिरीं त टाइप 1 टाइप 2 छा आहिनि टाइप 1 शुगर बेसिकली तॾहिं थींदी आहे जॾहिं तव्हांजी बॉडी जे अंदरि इंसुलिन ठहे ई कोन थी अच्छा इंसुलिन बेसिकली हिकिड़ो अहिड़ो हार्मोन आहे जेको तव्हांजी बॉडी में मौजूदु ग्लूकोज़ खे कंट्रोल थो करे सही त टाइप 1 थींदी आहे जॾहिं तव्हांजो पेनक्रियास डैमेज थी वेंदो आहे इंसुलिन ठहंदी कोन्हे उनजो इलाजु सिर्फ़ु इंसुलिन ई आहे यानी जेकॾहिं कंहिंखे टाइप 1 थी वई आहे त गोरियुनि सां कंट्रोल न थींदी हिन में अक्सर असां वटि ईंदा आहिनि पेरेंट्स वीचारा परेशान हूंदा आहिनि त हाणे छा कजे शुगर कंट्रोल न पई थिए गोरियूं लॻाइजनि त उन्हनि जो जवाबु इहो हूंदो आहे त टाइप 1 शुगर जेका नंढनि ॿारनि खे थींदी आहे 5 साल 6 साल 10 साल उनजो इलाजु इंसुलिन आहे अच्छा टाइप 2 शुगर उहा हूंदी आहे जेका ऑटो इम्यून न आहे यानी कि हुनजो रीज़न उहो न आहे जेको टाइप 1 जो शुगर आहे इहा असांजे सम्झो त पंहिंजे कमनि सां थींदी आहे कहिड़े कमनि सां सीडेंटरी लाइफ स्टाइल सां वॉक न करण सां न्यूट्रिशन डिफिशंसीज़ या न्यूट्रिशनल एक्सेस सां यानी असां वॉक न कंदा आहियूं असां खाधे पीते जे अंदरि बि पुराणे ज़माने में चवंदा त असांजा वॾा चवंदा हुआ त घर जी मानी खाइणु घुरिजे चकी जे अटे जी मानी खाइणु घुरिजे मानी खाइण खां पोइ वॉक करणु घुरिजे पंहिंजो हथु कमु पंहिंजे हथनि सां करणु घुरिजे अॼु हाणे असांजी गाॾी धोइण बि हिकिड़ो माण्हू अलॻि थो अचे ॿिया कमु करण बि हिकिड़ो माण्हू अलॻि थो अचे ऐं असां मोटरसाइकिल ते जेकॾहिं हितां खां मूंखे वञिणो आहे दुकान कंहिं ते त पंधु हलण जे बजाए मोटरसाइकिल ते त असां पंहिंजे पाण खे एॾो सीडेंटरी लाइफस्टाइल जो आदी बसि इहो ई करियूं था कुझु न त हाणे उहा एनर्जी जेका खाऊं पिया असां शादियुनि में वञी ॿ टे मानियूं खाऊं पिया चांवर खाऊं पिया मिठियूं शयूं खाऊं पिया उहा जॾहिं तव्हांजी एक्सेस थी वेंदी उहा ज़ाया न थी सघंदी उहा यूटिलाइज़ न थी सघंदी त ऑटोमेटिकली उहा फैट में या चर्बी में कन्वर्ट थी वेंदी पोइ उहा चर्बी वञी जॾहिं तव्हांजे पूरी बॉडी जे सेल जे अॻियां मथे वञी सम्झो त हिकिड़ी लेयर ठही वेंदी त ऑटोमेटिकली इंसुलिन हार्मोन कमु न थी सघंदो जॾहिं उहो कमु न कंदो तव्हांखे शुगर थी वेंदी त इंसुलिन हार्मोन जे कमु न
करण जी वजह सां जेका शुगर थिए थी सा टाइप 2 शुगर आहे। इंसुलिन हार्मोन जे न हुजण जी वजह सां जेका शुगर थिए थी सा टाइप 1 शुगर आहे। माना इहो त हाणे तइ थी वियो त मिठे खाइण सां शुगर न थींदी आहे। न मिठे खाइण सां शुगर शुगर माण्हू ॿरड़ी में इहो वरी कॉन्सेप्ट आहे या मिठा आहे त मिठो घणो खाइण मतलब शुगर न थी बा न असल में इहो कॉन्सेप्ट पार्टली ठीक बि आहे। ठीक इन करे आहे जो जेका उहा शइ जंहिंजो हाईएस्ट ग्लाइसीमिक इंडेक्स आहे यानी उहा शइ जेका वध में वधि असांजी बॉडी में शुगर खे वधाए सघे थी उहो मिठो ई आहे, उहो खंड ई आहे। सिर्फ़ु खंड न आहे, गुड़ बि आहे। असांखे इहो लॻे थो शायदि हिकिड़ी ब्राउन शुगर अचे थी उहा सुठी आहे, वरी उहा न त गुड़ ॻोठनि में ठहे थो असां चऊं था गुड़ ॾाढो भलो आहे। गुड़ बि साॻियो आहे, खंड बि साॻी आहे, ब्राउन शुगर बि साॻी आहे, ॻाढ़ी पीली जेका शुगर अचे थी सभु साॻी आहे। गुड़ ते हा चांहि पींदा चवंदा असांखे शुगर न थींदी। शुगर डायरेक्टली खंड सां नथी थिए, पर खंड बि शुगर थियण जो हिकिड़ो रीज़न थी सघे थो जेकॾहिं तव्हां हुन खंड खे यूटिलाइज़ न कंदो। तव्हां खंड वठो था, तव्हां स्ट्रेनस एक्सरसाइज़ करियो था, सुठी एक्सरसाइज़ करियो था त ऑटोमेटिकली उहा खंड बि यूटिलाइज़ थी वेंदी। तव्हां खंड नथा वठो, रुगो मानी वठो था, चांवर वठो था ऐं तव्हां एक्सरसाइज़ नथा करियो, सीडेंटरी लाइफ स्टाइल आहे त तव्हांखे चांवर सां इन सां मानी सां इन सां अहम ॻाल्हि आहे। एक्सरसाइज़ करणु माना असांजी सिहत लाइ तमामु घणो फ़ाइदेमंद आहे ऐं अक्सर हाणे आउं ॾिसां थो शुगर थियण खां पोइ था कनि एक्सरसाइज़, पहिरियां कनि त इहे शुगर थिए ई न। हाणे सभई ॾिसूं था भॼंदा था वञनि रोडनि ते चवंदा न इहो ज़रूरी आहे भला शुगर थियण खां पोइ बि करणु ज़रूरी आहे। मजबूरी थी वई करणु माना मजबूरी आहे। मजबूरी पहिरियां जेकॾहिं कनि त इहो कम ई न थिए न थिए। एग्ज़ैक्टली हाणे टाइप 2 ख़ासि छो माना हाणे टाइप 2 हिकिड़ो टाइप 2 एक्सेस आहे। टाइप 1 जेका आहे उहो रेयरली थिए थी, 5-10% माण्हुनि खे हूंदी आहे। 80-90% जेको फिगर ॿुधायां पियो त 33 मिलियन 2.25 करोड़ माण्हू आहिनि, त हुन 2.25 करोड़ मां 2 करोड़ खां मथे माण्हू अहिड़ा आहिनि जेके टाइप 2 शुगर जा आहिनि। प्रॉब्लम इहो आहे त अॼु खां पहिरीं 5 साल 10 साल पहिरीं जॾहिं असां पढ़ंदा हुआसीं MBBS में त असांखे असांजा प्रोफेसर पढ़ाईंदा त शुगर टाइप 2 थिए थी 40 साल खां पोइ। हुनजो रीज़न इहो हूंदो जो यूजुअली उन वक़्त जा माण्हू थुल्हा थियण शुरू ई 40 साल खां पोइ थींदा या 30s खां पोइ थींदा। यंग माण्हू महिनत कंदा, एक्सरसाइज़ कंदा, खाधे पीते जो ख़्यालु रखंदा, त उन में थोल यूजुअली न। हाणे असांजा ॿारड़ा फ्रेंच फ्राइज़ कल्चर, फ्रेंच फ्राइज़ खाइणो आहे, बर्गर खाइणा आहिनि ऐं घर जी मानी छुटी। उन खां पोइ जेको आहे मोबाइल कल्चर। अॻे असां ॿार मूंखे चङी तरह यादि आहे, असां ॻोठ में वेंदासीं, ॿाहिरि वेंदासीं, सॼो ॾींहुं क्रिकेट रांदि खेॾंदासीं। हाणे असांजे ॿारनि खे चओ त मोबाइल मानी खणी कोन था। त उहा साॻिया जेके रीज़न अॻे वॾनि में थींदा सीडेंटरी लाइफ स्टाइल वारा ॿारनि में न थींदा, बिकॉज़ ऑफ ॿारनि जो लाइफ स्टाइल सुठो हूंदो। उहे रीज़न हाणे ॿारनि में थियणु शुरू थी विया। इहो ई रीज़न आहे त स्क्रीनिंग वर्ड जो मतिलबु हूंदो आहे त कंहिंखे का बीमारी न आहे उनखे पकड़णु। अॻे अमेरिकन डायबिटिक एसोसिएशन जी गाइडलाइन हुई त तव्हांखे स्क्रीन करिणो आहे 40 साल खां पोइ टाइप 2 डायबिटीज़ लाइ। जेकॾहिं तव्हांखे टेस्ट करिणो आहे, कंहिंखे ॾिसणी आहे 40 साल खां पोइ। हाणे हू चवनि था त जेकॾहिं तव्हांजो 10 साल जो ॿारड़ो बि आहे ऐं उनजो वज़न वधीक आहे त उनजी बि शुगर चेक करियो। ऐं जेकॾहिं वज़न ठीकु बि आहे त 35 साल खां पोइ तव्हां स्क्रीनिंग शुरू करे छॾियो। यानी शयूं ख़राब खां ख़राबु थींदियूं थी वञनि। 10 साल जी उमिरि में टाइप 2 डायबिटीज़ जी स्क्रीनिंग जी गाइडलाइन अहिड़ी आहे जेको असांजी अखियूं खोले थी छॾे। ऐं असां वटि अचनि था, मूं वटि अहिड़ा ॿार अचनि था जेके 15 साल ॿारड़ियूं अचनि थियूं, 16 साल जी उमिरि में थोल जी वजह सां, लाइफ स्टाइल जी वजह सां इंसुलिन रेजिस्टेंस थींदी आहे, ऑटोमेटिकली शुगर थी वेंदी आहे। न त अॻे न हुआ, अॻे 15-14 साल में असां सोचंदा बि न हुआसीं। एग्ज़ैक्टली उहे वेठा हूंदा आहिनि, ख़तम थी वई आहे। पाण अॻे लिखंदा हुआसीं पेन सां, पेन जो रिवाज ख़तम थी वियो। नंढड़ी नंढड़ी एक्सरसाइज बनाए उहा बि न आहे, बिल्कुलु तव्हां रोज़ कंप्यूटर ते हुन ते लॻा पिया। ऐं मोबाइल कल्चर, स्क्रीन टाइम जेको आहे न, स्क्रीन टाइम एतिरी बुरी शइ आहे जो तव्हां सोचे नथा सघो। हीअ बिल्कुलु असांजे ॿारनि खे 3-3 कलाक तव्हां ॾिसंदो, 5 साल जो 6 साल जो ॿारड़ो जेको आहे 3-3 कलाक मोबाइल ते वेठो आहे। हाणे त ॿार रोए थो नंढो, उनखे मोबाइल था ॾियनि। हा, वो 6 महीने जो 4 महीने जो, छो त मदर जे लाइ बि ईज़ी आहे। मदर बि रोए पियो, ठीकु आहे, पियो थो खेॾे। नंढे इलाइक़ूं खां आदत जेका आहे मोबाइल जी उनखे अची थी वञे। को त रीज़न आहे न जो असां दुनिया में पहिरें नंबर ते अची विया आहियूं। अॻे असां दुनिया में 2019 में 4थे नंबर ते हुआसीं। यकदम 2019 खां 22-23 सालनि में असां पहिरें नंबर ते अची विया आहियूं। पूरी दुनिया नंबर ते अची विया आहियूं। चङे कम में चऊं त वरी ख़ुशी बि थिए आहे। छा थो करे सघे। अच्छा कुरैशी साहब, मुझे ये बताएं, ये गुर्दे फेल्यूर का क्या मतलब है? गुर्दे फेलियर का मतलब ये होता है कि आपका गुर्दा काम करना छोड़ दे। अच्छा। अब गुर्दा जो है हमारे 2-3 बुनियादी काम करता है। अच्छा। पहला तो ये है कि जिससे में रोज़ाना की बुनियाद पे जो टॉक्सिन्स या जहरीले मादे बन रहे होते हैं उनको साफ़ करता है। अच्छा। पेशाब बनाता है। गुर्दे का काम एक ये भी होता है जो लोगों को नहीं पता कि गुर्दा खून बनाने में भी हेल्प करता है। अच्छा। गुर्दा जिस्म में कैल्शियम, फॉस्फोरस मतलब जो केमिकल्स हैं उनको भी मेंटेन करने में हेल्प करता है, आपकी हड्डियों को मजबूत करता है, ठीक है, और नमकियात को बैलेंस में रखता है। जब गुर्दा फेल हो जाता है किसी भी वजह से तो ये सारे सिस्टम बैठ जाते हैं। मतलब आपका पेशाब बनना रुक जाएगा, जिस्म से जहर निकलना रुक जाएगा, आपका नमकियात का बैलेंस रुक जाएगा, आपका जो है हड्डियों का निज़ाम ख़राब हो जाएगा, आपका जो है आपकी हीमोग्लोबिन कम हो जाएगा। ठीक है, तो इसको कहते हैं किडनी फेलियर। अच्छा, पहले किडनी फेलियर की टर्म यूज़ होती थी, अब किडनी फेलियर की टर्म यूज़ नहीं करते बल्कि हम स्टेजेस कहते हैं। स्टेज 1, 2, 3, 4, 5। अच्छा। ठीक है, फेलियर तब होता है कि जब बिल्कुल ही गुर्दा बैठ जाए, 10-15% से काम करना कम छोड़ दे, सारे काम रुक जाएँ, हम उसको फिर फेलियर का टर्म यूज़ करते हैं। लेकिन हाँ, गुर्दे की बीमारी जो है ना उसकी स्टेजेस होती हैं 1, 2, 3, 4, 5। लेकिन 1 पे ही आप अगर समझ लें चीज़ों को,
इसमें एक हमारे पास एक केमिकल होता है, एक टेस्ट होता है, इसको कहते हैं क्रिएटिनिन। ये टेस्ट होता है, ये हमें बताता है कि आपका गुर्दा जो है वो कैसे काम करे, क्योंकि ये केमिकल होता है जो डेली बेस पे आपकी बॉडी में बनता है। और डेली बेस पे 99% जो है ना आपके पेशाब से निकल जाता है। अब आपके ब्लड में जब इसकी वैल्यू बढ़ेगी ना, तो ये इस बात की अलामत होगी कि अब आपका गुर्दा जो है इस केमिकल को नहीं निकाल पा रहा, और अब आप किडनी फेलियर की तरफ जाने की तरफ रवाना हो चुके हुए हैं। वो टेम्प्रेरी भी होता है, परमानेंट भी हो सकता है। अगर उसको टाइमली डायग्नोस ना किया जाए तो चीज़ें ख़राब हो जाती हैं। अच्छा, पेशाब का रुकना भी ये? अच्छा, अब पेशाब को रुकने में ऐसा होता है कि ज़रूरी नहीं होता कि पेशाब रुके। अच्छा, अमूमन क्या होता है कि पहले क्रिएटिनिन बढ़ता है, जो बहुत खामोशी से बढ़ता है, कोई अलामत नहीं आती। अच्छा, फिर उसके बाद अलामत ये आती है कि जिसम पे हल्की सूजन आना शुरू होती है। अच्छा, फिर आहिस्ता आहिस्ता पेशाब कम होना शुरू होता है। अच्छा, फिर उल्टी मतली का लगना शुरू होता है, सांस का फूलना शुरू होता है, फिर नमकियात की खराबी आती है। सही। ये सारी अलामत स्लो करके आती हैं। सही सही। तो ये सारी जो अलामत होती हैं ये बताती हैं कि आप गुर्दा काम नहीं कर रहे। जैसे मैंने आपको कहा कि गुर्दा एक काम नहीं करता, बहुत सारे काम एक साथ करता है। सही सही। तो जब फेल होता है ना, सारी अलामत आना शुरू हो जाती हैं। बाज़ दफ़ा सिर्फ ये भी होता है कि मरीज़ कहता है कि भाई मेरा बहुत सांस फूल रहा है या मैं बहुत थक रहा हूँ। हम देखते हैं पता चला हीमोग्लोबिन 5 पे आया हुआ है। अब क्यों आया, नहीं रीज़न पता। जब टेस्ट करा तो पता चला कि गुर्दा इतना कमज़ोर है कि वो खून बनाने में हेल्प ही नहीं कर रहा। अच्छा। और तो ये हमारे पास जो डायबिटीज़ फिर भी शायद डायग्नोस हो जाए, लेकिन जो किडनी की बीमारी है वो अंडर डायग्नोस रहती हैं। क्योंकि लोग उसको समझते नहीं हैं और उसकी अलामत सामने आती भी नहीं है, और हम उनको मतलब आखिरी स्टेज पे ही पता और हम जो है उसको टाइमली स्क्रीन भी नहीं करते। अच्छा अच्छा, चलो अल्लाह पाक ने 2 गुर्दे दिए, एक फेल हो जाए तो दूसरा दोनों साथ ही होते हैं वैसे। अच्छा, दोनों साथ ही अगर होते हैं साथ ही होते हैं। अच्छा, 2 गुर्दे का फायदा, ये बात आपने मतलब ज़बरदस्त बताई है कि दोनों साथ ही होते हैं भाई, कोई ये ना सोचे कि एक है। दोनों गुर्दे का फ़ायदा बस ये होता है कि अगर अल्लाह ना करे किसी का गुर्दा फेल हो जाए तो दूसरा गुर्दा आप किसी को डोनेट कर सकते हैं देने के लिए। अच्छा, मतलब ये कि आप आपकी फैमिली में किसी के गुर्दे फेल, अल्लाह ना करे फेल हो जाए, वो डायलिसिस पे चला जाए तो और आप हेल्दी हैं, तो आजकल साइंस ने इतनी तरक्की कर ली है कि आप एक गुर्दा जो है अपना वो दूसरे को दे सकते हैं और उससे उसकी ज़िंदगी बच सकती है और आप भी गुर्दे पे चल सकते हैं। वहाँ ये गुर्दे का फ़ायदा है। अच्छा, एक सेहतमंद गुर्दा मतलब बंदा चला सकता है। जी हाँ, सही बात है। माना एकड़ो गुर्दो जेकर तव्हांजो सेहतमंद आहे, लेकिन इसका मतलब ये बिल्कुल नहीं है कि आप जो है कि कहेंगे मेरे पास 2 गुर्दे हैं तो लो मैं एक को पहले ख़राब को दूसरे पे चलता रहूँगा बाद में। जब ख़राब होते हैं तो एक साथ, क्योंकि जिसम में तो एक ही जिसम है ना वो। अच्छा, तो ख़राब तो साथ ही होंगे वो। अगर आप उसको आप शोकेस में रखने अलग बात है, लेकिन फेल साथ ही होंगे वो। सही सही सही। ये मतलब कॉन्सेप्ट आज क्लियर हो गया कि दोनों साथ होते हैं। जी। अच्छा डॉक्टर साहब, मूंखे नदीम साहब इहो ॿुधायो त कीअं माण्हू खे या इहो कीअं ॼाणे त हाणे मां शुगर जो शायदि पेशेंट थी चुको आहियां या मूं में अची वियो आहे कुझु, त माण्हू वञी टेस्ट कराए? एग्जैक्टली, शुगर जा कुछ बेसिक जो अर्ली साइन एंड सिम्टम हूंदा आहिनि जंहिंमें ख़बर पइजी वेंदी आहे। जंहिंमां सभिनी खां वधीक इंपॉर्टेंट साइन सिम्टम जेके असां सम्झूं ई कोन था थियो शुगर जो साइन सिम्टम आहे, उहो फटीग आहे। तव्हां थकणु यकदमि शुरू थी वेंदो, तव्हांखे लॻंदो तव्हां में सॼे बुत में मज़ो न पियो अचे, थकियल हूंदो, मज़ो न पियो अचे। हाणे इहो हिकिड़ो साइन अहिड़ो आहे जंहिंजी ख़बर बि न आहे। असांजो किताबनि जा साइन ॿुधाईंदा आहिनि मरीज़नि खे, बुख वधीक लॻणु, पेशाब घणो अचणु, यकदमि वज़न किरणु शुरू थी वञनि, उञ वधीक लॻणु, इहे साइन सिम्टम तॾहिं थींदा आहिनि जॾहिं तव्हांजी शुगर घणी वधी वेंदी आहे, 300-400 ते पहुची वञे, तॾहिं त असां चई सघूं था त बाबा शुगर एॾी वधी वई आहे जो इहे कैटाबोलिक सिम्टम शुरू थी विया आहिनि। पर इहे शुगर जे अर्ली लेवल ते न थींदा आहिनि। अर्ली लेवल ते जेके सिम्टम थींदा आहिनि जंहिंमें हिकिड़ी फटीग आहे, हथनि पेरनि में साड़ो थियणु, हथनि पेरनि जे अंदरि सनसनाहट थियणु, यानी ईअं लॻंदो जीअं सुयूं पियूं लॻनि, वज़न तेज़ी सां किरी बि सघे थो ऐं वज़न वधी बि सघे थो। ऐं हिकिड़ो जेको अर्ली साइन आहे, जेको इंसुलिन रेजिस्टेंस जो साइन आहे, जेके असां ॾिसी सम्झी वेंदा आहियूं त हिन माण्हू खे या त शुगर थी वई आहे या थियण वारी आहे, असां उनखे एकेंथोसिस चवंदा आहियूं। एकेंथोसिस वर्ड जो मतिलबु आहे त हिते गर्दन ते कारे रंग जा निशान थियण शुरू थी वेंदा आहिनि। त उहे नंढनि ॿारनि में थींदा आहिनि त मारनि खे लॻंदो आहे त मैल आहे, मटी आहे, हू छा कंदियूं आहिनि जो साबुण सां लॻी पियूं हूंदियूं आहिनि, पापा मिटी आहे, छोकिरो वेझे कोन थो। इहा बेसिकली एकेंथोसिस आहे। हिकिड़ी कॉल वठूं। जी अस्सलाम वालेकुम। हेलो साईं, टीवी जो वॉल्यूम बंदि कजो ऐं ॻाल्हाइजो, ॿुधाइजो केरु पिया ॻाल्हायो? साईं टीवी जो वॉल्यूम महिरबानी करे बंदि कजो, छो त थोरो पाज़ ईंदो आहे, तव्हांजी गुफ़्तगू असां ताईं पहुचण में टाइम लॻंदो। साईं वॾी महिरबानी तव्हांजी, साईं वॾी महिरबानी। तव्हां सिर्फ़ु टीवी जो वॉल्यूम ॿुधी करे पोइ था असांखे जवाबु ॾियो। हा साईं, इहे निशान ईंदा आहिनि त पोइ ख़बर पइजी वेंदी आहे, तव्हां ॿुधायो पिया। बिल्कुलु, हा, एकेंथोसिस। ऐं ॿिया निशान हूंदा आहिनि, असां हुनखे चवंदा आहिनि फिब्रॉइड, नंढा मोलस्कम कॉन्टेजिज़म। असां तव्हां अक्सर ॾिठा हूंदा थुल्हे माण्हुनि खे बगलनि में या हिते गर्दन ते नंढा नंढा स्किन टैग्स हूंदा आहिनि। असांखे लॻे थो भला इहे चमड़ी जी बीमारी जी वजह सां इहे स्किन टैग बि इहा ई निशानी आहे त शायदि या त शुगर थी वई आहे या थियण वारी आहे। इन खां अलावा स्क्रीनिंग वर्ड जो मतिलबु हूंदो आहे ख़ामोशी सां कंहिं बीमारी जो पतो करणु। जेकॾहिं का शइ ऑलरेडी आहे उनजो पतो करणु त उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि थी वई। पर आइडियली गाइडलाइन इहा चए थी जेकॾहिं तव्हांजी उमिरि 35 ईयर यानी 35 साल आहे त तव्हां 3 सालनि में हिकिड़े चकर पंहिंजी शुगर जी स्क्रीनिंग करियो, फास्टिंग ब्लड शुगर कराए छॾियो, 8 खां 10 कलाक जी फास्टिंग। इहो बि असांखे लॻे थो फास्टिंग लेबोरेटरी वारा असांखे पढ़ाए छॾींदा आहिनि 12 कलाक 14 कलाक
फास्टिंग वर्ड जो मतिलबु आहे जेके बि फास्टिंग में चवनि था 8 कलाक थी वई काफ़ी आहे, तव्हां कराए छॾियो। 35 साल खां वधीक ऐं 35 साल खां घटि जेकॾहिं तव्हांजो ॿारड़ो उनजो वेट वधीक आहे, नॉर्मल वेट खां वधीक आहे, त उन ॿारड़े में बि 3 सालनि खां पोइ हिकिड़ो फास्टिंग ब्लड ग्लूकोज वेट वधीक त चवंदा शुक्र आहे सेहतमंद आहे, हा चवनि था न, हा गुॾो आहे असांजो, असांजूं माइरूं चवनि थियूं त जेकॾहिं असांजो ॿारु कमज़ोर हूंदो त ॾाढी चए थी त भाई हीअ खाराए कोन था हिनखे। इहो कॉन्सेप्ट आहे जंहिं कॉन्सेप्ट असांजो बेड़ो ॿोड़े छॾियो। ऐं वरी जेके थुल्हा आहिनि त वरी जेके कमज़ोर ॿार आहिनि उन्हनि जी माउ चवंदी आहे ॾिस उनजा ॿार केॾा थुल्हा ईअं ज़कूटा लॻा पिया। मूंखे यादि आहे असां आउं बि ॻोठु चवां बेसिकली, असांजो ॻोठु आहे नंढिड़ो ॻोठु आहे गुलाब लगारी, बेसिकली हुतां खां मूं शुरूआत कई, उन खां पोइ यूके ऐं सभु ॻाल्हियूं थियूं। त उहो असांजे ॻोठ जे अंदरि जेके हूंदा आहिनि तव्हां जहिड़ा स्लिम ऐं स्मार्ट हूंदा उहे छा कंदा, पोइ हिकिड़ी दवा घुराईंदा, हकीम वारी दवा थी अख़बारनि में इश्तिहार वारी, उहो खाई उहे एॾा सुॼी वेंदा ऐं थुल्हा थी वेंदा ऐं उन में स्टीरॉइड वग़ैरह मिलियल हूंदा, पोइ उन्हनि खे शुगर थियणु शुरू थी वेंदी। इहो कॉन्सेप्ट ज़हन खां असांखे कढणो आहे। त थुल्हो ॿार या इवन अडल्ट बि थुल्हो सुठो न आहे। स्लिम जेतिरा तव्हां हूंदो, नॉर्मल वेट हूंदो, ओतिरो तव्हां मेटाबॉलिक बीमारियुनि खां बची सघो था। सही 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 सही। सो असां सां गॾु अया साहब बात रह गई थी हमारी माजरत के साथ, क्योंकि सॉन्ग का टाइम भी था, तो आप अपनी खूबियाँ बता रहे थे और ये भी बताएं कि किस तरह से वो कमी कैसे पूरी की जाए, वो सवाल रह गया मेरा। बिल्कुल, वो बहुत ज़बरदस्त आपका सवाल। और ये देखें, बहुत ज़रूरी है कि आप जब अपने बारे में बात करते हैं, आपको लगता है कि आपकी शख्सियत में एतमाद की कमी है, आपको बात करते हुए अपनी बात दूसरों तक पहुंचाते हुए तकलीफ होती, मुश्किल होती है, या आप समझते हैं कि आपका खौफ आता है, और ये बड़ी नॉर्मल सी बात है। मैंने क्योंकि MBA तक जब क्लास फेलोज़ थे तो वो सारी बहुत अच्छे प्रेजेंटेशन सारी चीज़, लेकिन जब सामने प्रेजेंटेशन बनाने का, प्रेजेंट करने का, तो सही बोल रहा हूँ या नहीं बोल रहा, पता नहीं क्या कहेंगे, ये बिल्कुल ये जो खौफ है ये कहाँ से आता है? ये आपकी पहला आपका अपने बारे में क्या आपकी सोच है, आप अपने बारे में क्या सोचते हैं, आप अपने आप को नाकाम समझते हैं, आप अपने आप को कामयाब समझते हैं, आप अपने अंदर जो एतमाद की कमी है उसको कैसे महसूस करते हैं? तो ये आपका अपनी ज़ात के बारे में परसेप्शन है ना, वो बहुत स्ट्रॉन्ग होना चाहिए। और यही वजह है कि आपके अंदर लो सेल्फ स्टीम होती है। आप समझते हैं कि अच्छा मैं इस बैकग्राउंड से आया हूँ, मेरे पास ये नहीं है, अगले शख्स के पास ये है, तो शायद आप किसी तरीके से कम है। ऐसा बिल्कुल नहीं होता। हाँ, प्रॉब्लम जो सबसे बड़ा हमारा होता है कि जो छोटे इलाकों से बच्चे आते हैं उनकी ग्रूमिंग में प्रॉब्लम होती है, और वो उस ग्रूमिंग और एनवायरनमेंट की वजह से, एक्सपोजर कम होने की वजह से वो समझते हैं कि शायद वो किसी तरीके से दूसरों से कम है। ऐसा नहीं है, इसको आप वक्त के साथ साथ डेवलप कर सकते हैं। दूसरा जो बड़ा प्रॉब्लम आता है कि बहुत सारे लोग फ़ौरन, जैसे हमने मोबाइल की भी बात हो रही थी, आजकल जो यंग जनरेशन है वो फ़ौरन टॉप पे आना चाहते हैं। जो आपको बोलते हुए सुनेंगे उनको भी कोशिश होगी, ख्वाहिश होगी कि वो भी फ़ौरन जो है वो सामने स्क्रीन पर आके बैठ। सही बात है। लेकिन ये स्टोरी आपको पता है कि आपको मुझे यहाँ पहुँचने में कितनी स्ट्रगल करनी पड़ी है, कितनी मेहनत करनी पड़ी है, और कितना अरसा लगा है। तो ये जो चीज़ें हैं कि आप अपनी ज़ात के अंदर एतमाद कैसे लेके आएँ, ये एक दिन के बैठ के नहीं कि आपको ये टिप्स दे दें और आप ये लें और जाके ऐसा हो जाए। आपको सबसे पहले तो अपना जो सेल्फ इमेज है, अपने बारे में आपका सोच है वो क्या है। दूसरा, आप अपनी जो स्ट्रेंथ्स हैं, आपकी वीकनेसेस जो आप समझते हैं यार ये मेरे एरिया है जहाँ मुझे प्रॉब्लम होती है, मुझे बात करने में, मुझे अंग्रेज़ी बोलने में, मुझे उर्दू बोलने में, या मुझे कोई और ज़ुबान बोलने में मुश्किल होती है, इसको इम्प्रूव कैसे किया जा सकता है। तो उसके लिए आप कितने सिंसियर होते हैं, मुख्तलिफ एफर्ट्स हैं, आप ग्रूमिंग के लिए किन लोगों को अप्रोच करते हैं, वो बहुत ज़रूरी है आपकी लाइफ में। सर्किल कौन सी है? सर्कल। और ये सबसे बड़ा जो प्रॉब्लम होता है हमारा यहाँ पर छोटे इलाकों से, मैं बार बार इसलिए कह रहा हूँ क्योंकि आपकी व्यूशिप ज़्यादा है और मैं खुद उस सर्कल से रहा हूँ। हमारा मसला ये होता है कि हम अपने जैसे ही लोगों के साथ घूम रहे फिर रहे होते हैं, और वो कभी भी हमें आगे बढ़ने की सोच या आगे बढ़ने की तहरीक नहीं देते। वो हमें लिमिटेड जो हमारी ज़ात के मुतल्लिक हमारा तसव्वुर होता है वही देते हैं। जैसे मिसाल के तौर पर कोई क्लास फेलोज़ हैं, आप 15-20 साल बाद प्रोफेशनल लाइफ में मिलेंगे तो वो आपको उसी नज़रिए से, यार अरे यार आज तू डॉक्टर बन गया, तो टीवी पे आ रहा है, मैं तो तुझे ये जानता हूँ। तो ये बहुत ज़रूरी है। कॉलर पता नहीं कौन है, हो सकता है वो भी हमारे ही हो, बिल्कुल ऐसे ही कहें जैसे आपने बोला। जी अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साहब खुश आयो तो केर तबियत सही आहे? साईं बिल्कुल ठीक ठाक, मौला जो करम आहे। तव्हां ॿुधायो, ख़ुशि वेठा आहियो? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा एहसान। पनवार के कैंट मां थो ॻाल्हायां। साईं केरु पिया ॻाल्हायो? ईअं ॻाल्हि थई हो। जी साईं, छा चवणु चाहियो? साईं अर्ज़ु इहो आहे, इहो डॉक्टर साहब पुछणो आहे। शुगर आहे मूंखे। जी साईं। शुगर आहे, हिकु ॾींहुं अप थो थी वञे त वरी ॿिए ॾींहुं लो थो थी वञे। अच्छा, हा, हिकिड़ो ॾींहुं अप थो थिए, ॿिए ॾींहुं लो थो थिए। सही जी साईं। इन जो तव्हांखे सबबु ॿुधायूं था डॉक्टर साहब खां, ज़रूरु ॿुधिजो। ऐं ॿी ॻाल्हि इहा, जॾहिं अप थो थी वञे, मथे थो थी वञे न, जी साईं, वधी थो वञे त हिकिड़ी खॿी टंग में साड़ो जलनि ऐं सुयूं जीअं लॻनि न, हा हा,
ईअं थो थिए, सुयूं लॻण थियूं ॿाह में बि ऐं खबी टंग में बि। ओहो अच्छा अच्छा। इहे सुयूं साड़ो वॾो अहिड़ो, ऐं वरी जेकॾहिं मां अहिड़ी का शइ बि खावां थो कंट्रोल वारी त वरी लो थो थी वञे। सही सही। उमिरि छा आहे साईं तव्हांजी, केतिरी आहे? उमिरि मुंहिंजी आहे तक़रीबन 50 जे लॻभॻि। 50 जे लॻभॻि आहे। सही सही। जी साईं, दवा पुछी सको था? दवा साईं कहिड़ी था खाओ डॉक्टर साहब? पुछा दवा सुबुह जो गेटवेल जेका आहे 4 mg में खावां थो। अच्छा, गेटवेल 4 ml में, ऐं पोइ वरी ग्लूकोफेज जेका आहे सुबुह शाम, ऐं मंझंदि जो बि ऐं शाम जो 2 दफ़ा वठां थो। जी, को सवाल न आहे त पुछा करे सघो था। ठीकु आहे साईं, तव्हांखे डॉक्टर साहब ॿुधाए थो जवाबु। टीवी ॾिसो साईं, टीवी ॾिसंदा रहो। जी डॉक्टर साहब। ॾिसो, इहो अक्सर ईंदो आहे असां वटि न, ख़ासि तौर ते इहो सवाल ईंदो आहे त केॾीमहिल शुगर वधी थी वञे, केॾीमहिल शुगर किरी थी वञे। इन में 2 शयूं इंपॉर्टेंट आहिनि। डाइट चार्ट। जॾहिं बि असां वटि को शुगर जो मरीज़ ईंदो आहे त असां सभिनी खां पहिरीं उनखे काउंसल कंदा आहियूं त तव्हांखे हिकु टाइम ते घणी मानी नाहे खाइणी, तव्हांखे डिघे अरसे ताईं बुखियो नाहे रहणो। जॾहिं तव्हां हिकु टाइम ते 2 मानियूं खाईंदो शुगर वधी वेंदी, वरी तव्हां 6 कलाक कुझु न खाईंदो शुगर किरी वेंदी। छो? तव्हां शुगर जा मरीज़ आहियो ऐं तव्हां दवा खाओ पिया। जेकॾहिं तव्हां दवा खाओ पिया, दवा जो कमु आहे शुगर खे हेठि आणणु। तव्हां 6 खां 8 कलाक कुझु न खाईंदो, ऑटोमेटिकली दवा शुगर खे किराए छॾींदी। वरी तव्हां 2-2.5 मानियूं खाईंदो त उहा दवा एॾी स्ट्रॉन्ग न आहे जो तव्हांजी उन 2-2.5 मानियुनि खे कवर करे सघे। शुगर जे मरीज़ खे मानी खाइणी हूंदी आहे ॾींहं में 3 दफ़ा जे बजाए 6 दफ़ा, पोर्शन वाइज़ मील। हिकिड़ी मानी खाओ तव्हां नाश्ते में, 11 बजे फ्रूट खाई छॾियो, 2 बजे हिकिड़ी मानी खाई छॾियो, शाम जो थोरो ड्राई फ्रूट खाई छॾियो, लस्सी वठो, दही वठो, राति जी मानी खाओ। एग्जैक्टली, माना ईअं खणी सोली सिंधी में चढ़ंदो रहे, थोरो थोरो करे, घणो न आहे चढ़णो, थोरो थोरो। शुगर जो मरीज़ चढ़ंदो रहे त बहितर रहे थो, पहिरीं ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, कुझु दवाऊं अहिड़ियूं आहिनि जेके शुगर खे तेज़ी सां किराइनि थियूं। अच्छा चलो, जी अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम साईं। जी साईं। साईं अर्ज़ा डॉक्टर साहब जेको किडनी वारो आहे न साईं, किडनी वारो डॉक्टर। जी साईं। जी साईं। हिनखे अर्ज़ु आहे त मूंखे किडनी जो मर्ज़ु आहे। अच्छा अच्छा। जी साईं, उमिरि घणी आहे साईं तव्हांजी? उहो साईं मुंहिंजी 55 साल उमिरि आहे साईं। 2.3 आहे हिन वक़्तु साईं। 2.3 आहे? हा जी। मां डॉक्टर शाहिद भट्टी खे ॿियनि खे ॾेखारियो आहे, हर ॻाल्हि लाइ। बछड़ो बि अचे थो पेशाब में ऐं रत बि अचे थी पई। डॉक्टर साहब सां इहो बछड़ो करे ॿुधायो त इन जो छा हल आहे। डॉक्टर शाहिद भट्टी साहब खे ॾेखारियो आहे ऐं ॿिया बि डॉक्टर आहिनि घणनि खे, हर ॻाल्हि लाइ। इन जे हल छा आहे त या क्रिएटिन घटि थींदी त माना पेशाब बि सही थो अचे पियो ऐं जिस्म मां दर्द बि ख़तमु थो थी वञे पियो ऐं सिहत बि सही थी रहे पई। इन जो असां को हल ॿुधायो। ऐं खाइण जे लाइ डॉक्टर साहब मूंखे जेको सिर्फ़ु चयो आहे सो उन में सूफ़ ऐं नाशपती ऐं आड़ू। सही सिंधी समझते हैं। इन जो को मसलो डॉक्टर साहब असांखे ॿुधायो, इन जो असां को हल कढी वठूं। साईं साईं तव्हांखे ॿुधायूं था, साईं जवाब ॿुधायूं था सर। डॉक्टर साहब को किसी डॉक्टर साहब को दिखाया उन्होंने, वो सेब खाने के लिए कहा है, आड़ू और ये नाशपाती। आड़ू, नाशपाती और सेब। देखिए इनका क्रिएटिनिन 2.3 है। नॉर्मली इसकी वैल्यू जो होती है ना एडल्ट मेल में 1.5 से कम होनी चाहिए। अब अगर इनकी 2.3 आ रही है और पेशाब में इनके खून भी आ रहा है तो इसका मतलब ये है कि बज़ाहिर लगता तो ये है कि इनको शायद गुर्दे की जो बीमारी है वो स्टोन्स की वजह से है। या हो सकता है कि उनको मसाने में प्रोस्टेट का मसला हो। ये 2 वजह होती है, शुगर ब्लड प्रेशर के अलावा तीसरी चौथी वजह वहाँ यही होती हैं। तो हमें ये देखना होगा कि ये जो खून क्यों आ रहा है, इसमें पूरा पेशाब का टेस्ट किया जाएगा, इनका गुर्दों का अल्ट्रासाउंड किया जाएगा। अगर स्टोन्स हैं तो स्टोन्स का फिर उसका इलाज होता है, या तो लेज़र से होता है, या ऑपरेशन से होता है, या मेडिसिन से करते हैं। ठीक है। अब क्रिएटिनिन 2.3 है, क्या ये क्रिएटिनिन की रिपोर्ट पहली रिपोर्ट है या पहली रिपोर्टें भी इतनी ही रही हैं? अच्छा, ये देखना पड़ेगा। अगर ये बात तय हो जाती है कि इनका गुर्दा मुस्तकिल कमज़ोर हो चुका हुआ है किसी भी बीमारी की वजह से, तो उसका वाहिद हल यही है कि उस बीमारी की वजह को ठीक किया जाए, अगर वो रिवर्सिबल है तो। एक बात। और अगर कुछ परमानेंट डैमेजेस किडनी में आ गए हैं तो फिर आने वाले वक्त में बस एहतियात ही करनी है। एहतियात में वही है कि पानी का इस्तेमाल ये अच्छा करें, कम से कम ये 2.5 लीटर से लेकर 3 लीटर, जिसमें समझ लें कि आप 8 से 12 गिलास इनको पानी एक दिन में पीना है। नमक का इस्तेमाल बिल्कुल कम करना है। और जैसे शुगर भी मॉडरेट रखनी है, कम रखनी है, क्योंकि अल्टीमेटली शुगर भी इनको आगे जाके हो सकती है। और दूसरा बात ये है कि इनको ये भी देखने की ज़रूरत है कि कुछ ऐसी चीज़ें होती हैं जो नहीं खानी होती, जैसे आप केला, कीनू, खजूर, ये नहीं खाएंगे क्योंकि इसमें पोटेशियम हाई होता है। और पोटेशियम जो है वो बेसिकली निकलता है किडनी से है। इसलिए फलों में फिर आपको कुछ पाबंदी करनी पड़ती है। जैसे सेब हो गया, आड़ू हो गया और नाशपाती हो गई, ये खाएं क्योंकि इसके अंदर पोटेशियम की मिकदार कम होती है। तो आपको खाने पीने में एहतियात करना है। छोटा सा वक्फा ले लेते हैं, कंटिन्यू रखना सिंगार की कर रहे जो ॾिसंदा रहे जो। सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भली कार चऊं था। लख थोरा तव्हांजा, तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया, ॾाढो इंफॉर्मेटिव प्रोग्राम आहे।
यकीनन तव्हांखे लाभ मिलंदो। अच्छा डॉक्टर साहब मूंखे इहो ॿुधायो त शुगर केतिरी अचे टेस्ट करायूं त पोइ वरी डॉक्टर सां मशवरो ज़रूरी थी वेंदो आहे? हिकिड़ो थोरो ऐं कंटिन्यू करणु चाहींदुसि लास्ट जेको सुवाल हो उन में इहो त हिकिड़ो त इहो डाइट ठीकु आहे, ॿियो कुझु मेडिसिन अहिड़ी ईंदी आहे जेका शुगर खे तेज़ी सां हेठि कंदी आहे, जंहिंखे असां सल्फोनाइल यूरिया चवंदा आहियूं। जीअं अधो गेट्रिल गोरी थो खाए, गेट्रिल गोरी बेसिकली शुगर खे अचानक तेज़ी सां किराए सघे थी। त इहे सल्फोनाइल यूरिया गोरियूं असांजूं आख़िरी हल हूंदियूं आहिनि, इन खां बहितर गोरियूं अचनि थियूं जेके शुगर खे स्लो स्लो करे किराईंदियूं आहिनि ऐं अक्सर त किराईंदियूं ई न आहिनि, सिर्फ़ु नॉर्मल कंदियूं आहिनि। त तव्हां इन गोरी खे बदिली करे पंहिंजे डॉक्टर सां मशवरो करियो, जेकॾहिं इहा गोरी ॾेई सघिजे थी जेका शुगर खे किराए न रुगो नॉर्मल करे, ऐं तव्हां डाइट चार्ट सुठी करियो त तव्हांजी बिला वजह शुगर मथे बि कोन वेंदी ऐं हेठि वञी ईंदी। अच्छा सवाल त शुगर जो डायग्नोसिस, फास्टिंग शुगर कराए सघिजे थी, HbA1c कराए सघिजे थो, रैंडम बि कराए सघिजे थी, पर रैंडम असां रिकमेंड यूजुअली न कंदा आहियूं। फास्टिंग जो मतिलबु 8 कलाक जी फास्टिंग, तव्हां राति जी मानी खाओ 11 बजे 10 बजे, सुबुह जो वञी शुगर करायो। जेकॾहिं 100 खां घटि आहे त माने नॉर्मल आहे, जेकॾहिं 126 या हुन खां वधीक आहे इन जो मतिलबु आहे शायदि तव्हांखे शुगर थी वई आहे। हिकिड़ो टेस्ट अञा थींदो, उन खां पोइ डायग्नोसिस ठही वेंदो। 100 खां 126 जे विच में इन खे असां चवंदा आहियूं प्री डायबिटीज़, यानी बॉर्डर लाइन, मतिलबु शुगर थी न आहे पर थियण वारी आहे। ईअं ई वरी HbA1c जो फ़ाइदो इहो आहे जो हिकिड़ो तूं लास्ट 3 महीने जी शुगर जे बारे में ॿुधाए थो, ॿियो उन लाइ फास्टिंग जी ज़रूरत न हूंदी आहे, तव्हां केॾी महिल बि वञी HbA1c लिखी ॾियो लेबोरेटरी वारे खे, तव्हांजो टेस्ट करे छॾींदो। जेकॾहिं 6.5 या हुन खां मथे आहे त मतिलबु शुगर थी वई आहे, जेकॾहिं 5.7 खां घटि आहे इन जो मतिलबु आहे तव्हांखे शुगर न आहे, 5.7 खां वठी 6.4 ताईं आहे इन जो मतिलबु आहे त तव्हां साॻी प्री डायबिटीज़ रेंज में आहियो। प्री डायबिटीज़ जो मतिलबु आहे त तव्हांखे दवा बि ॾेई सघिजे थी, पर आउं रिकमेंड कंदो आहियां त दवा खां पहिरीं हिकिड़ो सुठो डाइट ऐं एजुकेशन चार्ट ॾियो त तव्हांजा प्री डायबिटीज़ वारा पेशेंट वरी नॉन डायबिटीज़ रेंज में अची वेंदा। सही 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 सही, ॾाढो सुठो तव्हां ॿुधायो। ऐं मूंखे कुरैशी साहब खां इहो पुछिणो आहे त कुरैशी साहब गुर्दों की खराबी से बचा कैसे जा सकता है? देखिए सबसे पहली बात तो ये है कि अपना अगर इजाज़त है तो एक कॉल ले लेते हैं। जी अस्सलाम वालेकुम। हेलो जी जी अदा अदी जी भेण केरु पियो ॻाल्हायो? अदा असां काम ॻाल्हायूं कोठड़ी मां। जी अदी छा पुछणु चाहींदो भला? अदा हॾ जे बारे में पुछणो। छा जे बारे में? हॾ जे बारे में पुछणो, तकलीफ़ थी थिए इलाही। जी जी पुछा कयो डॉक्टर साहब खां, छा सवाल आहे? हॾ जे बारे में छा? अदा कोठड़ी मां जी हड्डियों के बारे में जी अदा मूंखे हॾ जो इलाही मसलो आहे, मतलब कराची मां माइलाज थी कयमि कि हॾ जो ॾाढो सूर थो पए। तव्हांजो सवाल सम्झ में नथो अचे भेण। वो गद में सूर थो पए, इहो इलाही थो। असां वटि अॼु डायबिटीज़ से ॻाल्हायूं पिया, शुगर जो को आर्ज़ो आहे या गुर्दनि जी का तकलीफ़ आहे त ॿुधायो, अॼु इन मौज़ू ते ॻाल्हायूं था असां। अच्छा हॾ जो न आहे? जी जी न दीदी, वॾी महिरबानी तव्हां कॉल कई, लख थोरा तव्हां कॉल कई असां प्रोग्राम में, इनका कोई मोर जी 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 डायबिटोलॉजिस्ट हूंदा आहियूं, असां एंडोक्राइनोलॉजिस्ट बि हूंदा आहियूं, हार्मोन जा डॉक्टर। सही, ही हॾ जो सूर वॾी कॉमन शइ आहे ऐं इन कॉमन हुजण जो मेन रीज़न इहो आहे जो असां वटि वाइटामिन डी जी डिफिशियंसी वॾी कॉमन आहे। सही सही, हिकिड़ो टेस्ट असां पूरी हिकिड़ो सर्वे कयो पूरे पाकिस्तान जो, उन सर्वे में इहा ॻाल्हि साम्हूं आई त पाकिस्तान में 90% माण्हुनि खे वाइटामिन डी जी कमी आहे। वाइटामिन डी हिकिड़ो अहिड़ो ईअं सम्झो त वाइटामिन आहे जेको असांजी बॉडी में हॾ जे अंदरि कैल्शियम जी मिक़दार खे कंट्रोल थो करे। त जेकॾहिं तव्हांखे हॾनि में सूर आहे, तव्हांखे ॿियो कुझु बि न आहे करिणो, तव्हां सभिनी खां पहिरीं वञी वाइटामिन डी जो टेस्ट करायो। जेकॾहिं वाइटामिन डी डिफिशियंसी अचे थी त उनजी रिप्लेसमेंट बिल्कुलु सवली आहे, तव्हांखे तव्हांजो डॉक्टर दवा लिखी ॾींदो, तव्हांखे 2 या 3 कैप्सूल खाइणा पवंदा, उहा ख़तमु थी वेंदी, ऑटोमेटिकली हॾनि जो सूर ठीक थी वेंदो। हड्डियों का मसला ये भी ना कि विटामिन डी की कमी भी होती है, साथ में लोग जो हैं वो दूध भी नहीं पीते, साथ में वो हेल्दी लाइफस्टाइल नहीं रखते, ख़वातीन ज़्यादा घर में रहती हैं, अपनी बॉडी को मूवमेंट भी नहीं रखती हैं, तो फिर वो वक्त के साथ साथ हड्डियाँ जो है ना भुरभुरी होना शुरू हो जाती हैं। सही, ये बुनियादी वजह है यहाँ पे। या सनबाथ भी लेना चाहिए, बात बिल्कुल लेना चाहिए। ज़्यादातर अगर आप इन हाउस रह रहे हैं आप या आप पर्दा कर रहे हैं और आपको सन एक्सपोजर नहीं मिल रहा, सही सही, तो ये भी एक बहुत बड़ी वजह है इसकी। सही 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 सर, हम वो सवाल की तरफ थे, किडनी से कैसे मतलब अमराज से बचा जा सकता है? अगेन सबसे पहले तो ये कि आपका हेल्दी लाइफस्टाइल होना चाहिए, ठीक है। आपका BMI नॉर्मल होना चाहिए, मतलब आपका पेट अंदर हो, आपका वज़न जो आपकी BMI के मुताबिक हो, ना ओवरवेट हो ना आप अंडरवेट हो। साथ में ये है कि आप एक्सरसाइज करें। एक्सरसाइज की जो मिनिमम रिक्वायरमेंट है वो ये है कि आप कुछ हैवी एक्सरसाइज नहीं कर सकते तो कोई मसला नहीं, 7 में से 5 दिन कम से कम 30 मिनट तो ब्रिस्क वॉक करें, तेज़ वॉक, ये मिनिमम है, ये करनी चाहिए आपको। इसके अलावा खाने में नमक का इस्तेमाल कम करें, शुगर का इस्तेमाल कम करें, गैर ज़रूरी दवाइयाँ ना खाएँ खुद से लेके। हमारे यहाँ पेन किलर्स का इस्तेमाल बहुत ज़्यादा है। अच्छा, कुछ मसला हुआ, आप दर्द बर्दाश्त नहीं करते, आप जाते हैं दुकान पे और कहते हैं मुझे पेन किलर दे दो, अब वहाँ जो बंदा बैठा है वो डॉक्टर है, नॉन डॉक्टर, उसे कुछ नहीं पता कि आपके अंदर के क्या हालात है, उसने पेन किलर दी थी और आप खाए जा रहे हैं और आपका पेन खत्म और आप खुश हैं, तो पेन किलर भी आपके गुर्दे को ख़राब करती है। ज़्यादा टेबलेट्स खाने से भी गैर ज़रूरी दवाइयाँ, कोई भी दवाई हो, चाहे कोई भी हो, कोई भी दवाई अनसुपरवाइज खाई जाए तो वो नुकसान करती है। सही सही, ठीक है।
और उसके बाद इसके अलावा ये कि आपको अपने जो है ना ब्लड प्रेशर और ब्लड शुगर दोनों को मॉनिटर करने की ज़रूरत है कि आपका ब्लड प्रेशर भी कंट्रोल रहे, क्योंकि जहाँ पे आपका लाइफस्टाइल ख़राब होता है, जहाँ पे आपकी हेल्दी डाइट ख़त्म होती है, वहीं पे जहाँ शुगर होती है उसके पैरेलल आपको ब्लड प्रेशर भी डेवलप होना शुरू हो जाता है। सही सही तो ये देखना पड़ता है। सही सही। अच्छा डॉक्टर साहब, जीअं तव्हां विटामिन डी जी ॻाल्हि कई त मूंखे यादि अची वियो त किथे मूं इहो बि पढ़ियो पए त जेका असांजी आबादी आहे, अधु आबादी विटामिन डी जी कमी जो शिकार आहे। छा इहो सच आहे? बिल्कुलु सच आहे। असांजी छा पूरी दुनिया जी, सिर्फ़ु पाकिस्तान जी ॻाल्हि न पई थिए, पूरी दुनिया जो जेको सर्वे आहे इहो ॿुधाए थो त मोर देन 50% ऑफ द वर्ल्ड पॉपुलेशन इज़ वाइटामिन डी डिफिशेंट और इनसफिशेंट, यानी या त कमी जो शिकार आहे या पूरो न आहे। इन में टे ॻाल्हियूं अचनि थियूं, न पूरो आहे, थोरो घटि आहे ऐं डिफिशेंसी आहे। थोरो घटि आहे तॾहिं बि दवा ॾियणी थी पए, जेकॾहिं डिफिशेंसी आहे त घणे पावर में दवा ॾियणी थी पए। पर अधु आबादी थी दुनिया जी ॻाल्हि थी हुई। पाकिस्तान जो जेको सर्वे ॿुधाए थो इहो त ॿुधाए त 80% यानी 100 मां 80 माण्हू अहिड़ा आहिनि जिन में वाइटामिन डी जी डिफिशेंसी आहे, असांखे ख़बर बि न आहे। ऐं मोस्ट इम्पॉर्टेंट शइ इहो आहे जो असांजा ॿार जेके पैदा थियनि था, असांखे इहा ई ख़बर न आहे त पैदा थियण खां पोइ ॿार में विटामिन डी जी डिफिशेंसी थी सघे थी, छो त माउ जे खीर में विटामिन डी न हूंदो आहे। शुरू जा जेके 5 या 6 महीना हूंदा आहिनि, उनमें 5-6 महीने में एक्सक्लूसिव ब्रेस्ट फीड असां कराईंदा आहियूं, उन में बि ॿार में वाइटामिन डी जी घटिताई थी सघे थी। उन खां पोइ जेके असांजा ॿार आहिनि उहे ज़ाहिर आहे ॿाहिरि नथा वञनि, जी डॉक्टर साहब ॻाल्हि कई त सन बाथ हुजण ऐं वाइटामिन डी ठही बेसिकली सनलाइट सां, त उहा सनलाइट न हूंदी आहे, इन वजह सां वाइटामिन डी जी डिफिशेंसी थी सघे थी। ऐं पोइ उन्हनि ॿारनि जे अंदरि हॾियूं जेके आहिनि उहे टेढ़ियूं थी वञनि, यानी अहिड़ियूं बीमारियूं थी वञनि जंहिंमें तव्हांजूं टंगूं टेढ़ियूं थियण या हॾियूं कमज़ोर रहण, अहिड़े क़िस्म जूं बीमारियूं थी विटामिन डी जी डिफिशेंसी जो शिकार रहियो। ऐं जेकॾहिं परमानेंट रहे थो अञा नुक़सानु वधीक ॾेई थी सघे। त सिर्फ़ु वॾनि में न, नंढनि ॿारनि जे अंदरि बि इहो वॾो इंपॉर्टेंट आहे त वाइटामिन डी जी कमी खे पूरो कजे। वाइटामिन डी जी कमी जी हिकिड़ी ॿी ॻाल्हि त असां में कॉन्सेप्ट ग़लति इहो आहे त खीर में हूंदो आहे, खीर में वाइटामिन डी न हूंदो आहे, खीर में कैल्शियम हूंदो आहे। कैल्शियम जे लाइ बि वाइटामिन डी जी ज़रूरत हूंदी आहे। वाइटामिन डी जेको हूंदो आहे, खीर पीओ, भले पीओ, खीर में कैल्शियम हूंदो आहे, पर वाइटामिन डी न हूंदो आहे। वाइटामिन डी जे लाइ वरी रिकमेंडेशन अलॻि आहे। हिकिड़ो तव्हांखे जी सन बाथ काढ़े में वञिणो आहे, छो त वाइटामिन डी बेसिकली काढ़े में ठहे थो, रंग फिटी वञे, बिल्कुलु क्रीम श्रीम लॻाए भला पर वञे तो सही न। अच्छा, ॿी इंपॉर्टेंट ॻाल्हि इहा जो वाइटामिन डी मच्छी में हूंदो आहे। कहिड़ी मच्छी में हूंदो आहे? पाकिस्तान में जेके प्रेवरेंट मच्छियूं आहिनि जेका असां खाऊं था, उन में सुरमई वाहिद मच्छी आहे जंहिंजे अंदरि सुठी क्वांटिटी में वाइटामिन डी हूंदो आहे। त जेकॾहिं तव्हांखे वाइटामिन डी जी डिफिशेंसी आहे, तव्हां सुरमई मच्छी खाओ या सालमन मच्छी हूंदी आहे, इन में वाइटामिन डी हूंदो आहे, इहा खाओ। पर ऑटोमेटिकली तव्हांखे टेस्ट कराइणु ज़रूरी आहे, छो त इहे सभु मच्छी ऐं काढ़े में वञण जे बावजूदि माण्हुनि में 80% ताईं जा चांसिस आहिनि त वाइटामिन डी डिफिशेंसी। हाणे त वाइटामिन डी जा टेबलेट्स बि अची विया आहिनि, बिल्कुलु अची उहे सस्ता बि आहिनि, पर बिना डॉक्टर जी रिकमेंडेशन जे न खाइजे। इहो वरी ॿियो हिकिड़ो तरीक़ो आहे। असांजे डॉक्टर जेके वेठा हूंदा आहिनि, जनरल डॉक्टर, न न उहो इंजेक्शन 6-6 लख जा यूनिट या वरी 2-2 लख जा उहो कैप्सूल खणी 2-2 लख यूनिट वारा जेके आहिनि उहे 20 कैप्सूल खाई था छॾनि, वरी उहे असां वटि अचनि था वाइटामिन डी जी टॉक्सिसिटी सां, माने घणो थी वियो वाइटामिन डी, इहो अञा वधीक ख़तरनाक। त हर शइ हिकिड़ी प्रॉपर लिमिटेड क्वांटिटी जे अंदरि ज़रूरी हूंदी आहे, उन लाइ तव्हांखे स्पेशलिस्ट वटि वञणु ज़रूरी आहे। सही सही। वरी चवंदा पाण शुगर ते त पाण खे माना असां वारी उमिरि जे माण्हू खे या ॿारनि खे कीअं बचाए कीअं थो सघिजे? अगरि इन जो हिकिड़े हुन में वर्ड में जवाबु ॾिजे त इन जो जवाबु आहे लाइफस्टाइल। असांखे पंहिंजो लाइफस्टाइल चेंज करिणो आहे। डॉक्टर साहब चयो हाफ एन आवर जी ब्रिस्क वॉक हफ़्ते में 5 ॾींहं 6 ॾींहं इहो स्टार्ट आहे। जेकॾहिं तव्हां यंग आहियो तव्हां 1 आवर जी ब्रिस्क वॉक करे सघो था। तव्हां शुगर जा मरीज़ आहियो या न आहियो, तव्हांखे ब्रिस्क वॉक त करणी आहे, पहिरीं ॻाल्हि। ॿी इंपॉर्टेंट ॻाल्हि तव्हांजी न्यूट्रिशन, हाई ग्लाइसेमिक इंडेक्स शयूं जेके मूं ॿुधायूं, वाइट पॉइज़न, खंड बंदि आहे, गुड़ बंदि आहे, खंड मां ठहियल शयूं बंदि आहिनि। चांवर खाई सघो था, चांवर बंदि न आहिनि, पर लिमिटेड क्वांटिटी। इन ई तरह सां तव्हां अटो खाई सघो था, पर अटो चकी जो हुजणु घुरिजे। माण्हू छा कंदा आहिनि, जी शुगर थींदी आहे ओॾी महिल ऑटोमेटिकली शुरू में सभु शयूं बंदि करे छॾींदा आहिनि, पोइ वरी बेज़ार थी वेंदा आहिनि, पोइ वरी सभु शयूं शुरू करे छॾींदा आहिनि। असां वटि वरी इहो बि आहे, इलाही माण्हुनि खे माना चकी वारो अटो वणंदो बि न, सही नथो, पराठो सही नथो ठहे, सुबुह अछो अटो वणंदो आहे। शुरू में थींदो आहे, सभिनी सां थींदो आहे, पर आहिस्ते आहिस्ते पोइ आदत थी वेंदी आहे न। पोइ ज़ाहिर जेकॾहिं ज़हर कंहिंखे वणंदो त खाइणो थोरी आहे, त इन जो मतिलबु इहो त कोशिशि इहा कजे जो इन्हनि शयुनि खां परहेज़ कजे। टियों नओं कॉन्सेप्ट इहो थो अचे जो तव्हांजो सुम्हणु, निंड, तव्हांजी निंड जो बि वॾो गहरो तालुक़ु आहे तव्हांजी शुगर सां। निंड जो मतिलबु इहो हूंदो आहे त निंड जी क्वालिटी, निंड जी क्वांटिटी ऐं निंड कहिड़े टाइम ते थिए थी, इहे 3 शयूं इंपॉर्टेंट आहिनि। क्वांटिटी जो मतिलबु इहो आहे जो 6 खां 8 कलाक, 8 कलाक वधीक सुम्हो था, 8 कलाक वधीक सुम्हो था तॾहिं बि ख़तरनाक आहे, 6 कलाक खां घटि सुम्हो था तॾहिं बि बुरो आहे। 6 खां 8 कलाक हिकिड़ो फिक्स फिगर आहे। टाइमिंग इंपॉर्टेंट आहे। असां राति जो 2 बजे 3 बजे सुम्हूं था, वरी सुबुह जो 2-3 बजे उथूं था, इहा शइ असांजे हार्मोन्स खे गड़बड़ करे थी। क्वालिटी बि इंपॉर्टेंट आहे। क्वालिटी जो मतिलबु छा आहे? क्वालिटी जो मतिलबु आहे उहा निंड जेका तव्हांखे फ्रेश करे थी, उनखे असां रैपिड आई मूवमेंट स्लीप चवंदा आहियूं। असां राति जो चांहि पीऊं था, पोइ कढ़ाई खाऊं था, पोइ बोतल पीऊं था, उन जी वजह सां कैफीन जी एॾी मिक़दार असांजी बॉडी में थी वञे जो असां सुम्हूं त पिया, पर सुबुह जो उथूं था थकल था उथूं। उन जो रीज़न इहो आहे जो उहा जेका निंड हुई, जेके असांखे फ्रेश करणो, उहा निंड ई न आई सघी आहे। त ख़ुदा जे लाइ जंहिं शयुनि में
कैफ़ीन आहे तव्हां हूअं ई न वठो, कोल्ड ड्रिंक त हूअं ई ज़हर आहे, पर जेकॾहिं तव्हां वठो बि साथ राति जो न वठो, जो राति जो तव्हांजी जेका एक्चुअल निंड हुई जंहिंखे तव्हांखे बचाइणो हुओ शयुनि खां, उहा निंड न अची सघी, तव्हां सुता था आहियो पर सम्झो न सुता, खाई बि न सुम्हिजे, खाई बि न सुम्हिजे, खाइण खां फौरन बिल्कुलु न आहे सुम्हिजे, निंड में नशो, साईं मानी में नशो आहे को अहिड़ो, निंड थी अचे हाणे सुम्हूं था। एटलीस्ट 1 to 1.5 आवर जो वक़्फ़ो हुजणु घुरिजे, 1.5 कलाक जो तव्हांजी राति जी मानी में तव्हांजे सुम्हणु, एटलीस्ट इहा ॻाल्हि प्रूव आहे, त इन सां वॾो इफेक्ट पए थो तव्हांजे मेटाबॉलिज़म। सही सही। अच्छा, टाइमिंग जी ॻाल्हि कई तव्हां निंड जी, त भला वॉक जीअं पाण ज़िक्र कयोसीं, वॉक जी का प्रॉपर सुठी टाइमिंग? हा, इहो इंपॉर्टेंट आहे। माण्हुनि खे लॻे थो शायदि मानी खाइण खां पोइ हलणो आहे, एक्चुअली जेका ब्रिस्क वॉक आहे असां एम्प्टी स्टमक कबी आहे, छो जॾहिं तव्हां पेट भरियल आहिनि त पेट भरण जी वजह सां तव्हांजी सॼी ब्लड सप्लाई तव्हांजी आंडे में, तव्हांजे स्टमक में हिते पई हले, जेकॾहिं तव्हां हल्को फुल्को दिलि जो मसइलो आहे ऐं तव्हां ओॾी महिल तिखो तिखो वॉक करणु शुरू कंदो त उहा ब्लड सप्लाई दिलि खे न पहुची सघंदी ऐं दिलि जो दौरो थी सघे थो। इहो ई रीज़न आहे जेकॾहिं तव्हांखे ब्रिस्क ऐं सुठी वॉक करणी आहे या एक्सरसाइज करणी आहे, भरे पेट नाहे कबी या ख़ाली पेट कबी। ओहो, माना इहो त ज़बरदस्त ॿुधायो। अक्सर माण्हू मानी खाई पोइ शुरू थींदा आहिनि वॉक कंदे, मानी खाइण खां पोइ स्लो वॉक करे सघो था तव्हां, मानी हज़म करण लाइ 2-3 मिंट हली वियो, स्लो स्लो, उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे, पर जेका वॉक असां चवंदा आहियूं तिखो हलणु, थोरो साह मुंहिंजे, एरोबिक जंहिंखे असां चवंदा आहियूं, उहा सुठी वॉक या एक्सरसाइज हमेशा ख़ाली पेट। सही सही। जो लाइफस्टाइल मॉडिफिकेशन की बात करें ना, उसमें ये बात है कि अक्सर लोगों को हम कहते हैं कि भाई आप खाना महदूद करें, अब लोगों को समझ नहीं आती कैसे महदूद करें। सही। अब हर एक के हाथ में मोबाइल है, सही, आप कोई भी निकालने उसे बता देंगे कि किस खाने में कितनी कैलोरीज हैं। सही सही। और ये आप अपना वजन डाल के देख लें कि आपके वजन के लिहाज से आपको कितना चाहिए एक दिन में, उतना कंज्यूम करें। अब उसमें चाहे आप केक खाएं, चाहे जूस पिएं, लेकिन पता होना चाहिए कि मेरी इंटेक इतना है तो मुझे एक दिन में इतना लेना है, और अगर मैं किसी दिन ज़्यादा खा लूँ तो मुझे पता नहीं कंज्यूम कैसे करूँ। केक खाएं, कुछ भी खाएं, कहेंगे खाना नहीं खाया अभी तक। वो कंसेप्ट है ना आपको, कितने भी जूस पिलाओ ना आप, कहेंगे खाना नहीं खाया, खाने की जगह अपनी होती है, खाना अलग होगा। चलिए एक अच्छा सॉन्ग सुन लेते हैं। साईं तो साहब वाह कजो बुलाने ॿुधो वरी तव्हांखे। हित न गोली हो तखे ओ छो बनी वणकार, छो बनी वणकार, हित न गोली हो तखे, लिको की न लतीफ़ चवे, लिको की न लतीफ़ चवे, बारो चोबे पार थी सती बद संगरो, थी सती बद संगरो, प्रीत पुनल सी पार, होद वायु नेल निहार, तो में देरो दोस्त जो ओ कौन हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, कौन हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं, कौन हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता कोई, हाँ कौन हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। घर मेरा तेरे घर में है, दर मेरा तेरे दिल अंदर, घर मेरा तेरे घर में है, घर मेरा तेरे घर में है, दर मेरा तेरे दिल अंदर, नींद का दरवाजा ये दिल खोलता कोई नहीं, नींद का दरवाजा ये दिल खोलता कोई नहीं, मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं, हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता कोई नहीं, कौन हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। पहचान अपने आप को, सर आप ही तो आप हो,
सर आप ही तो आप हो, मैं नहीं लेकिन हूँ मैं, ये सोचता कोई नहीं। मैं नहीं लेकिन हूँ मैं, ये सोचता कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता, कौन हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। नाम किसी ने रख दिया मेरा इमाम दीन मगर, नाम किसी ने रख दिया मेरा इमाम दीन मगर, नाम किसी ने रख दिया मेरा इमाम दीन मगर। बेनाम हूँ मेरे नाम से मेरा आशना कोई नहीं। बेनाम हूँ मेरे नाम से मेरा आशना कोई नहीं। मौजूद हूँ मैं हर जगह, मौजूद हूँ मैं हर जगह, पहचानता कोई नहीं। कौन हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता कोई नहीं। कौन हूँ मैं, कौन हूँ मुझे जानता हो। वाह साईं वाह, ॾाढो ज़बरदस्त कलाम ऐं इहे कलाम जेकी मक़सद जा हूंदा आहिनि, इहे ॾाढा अहम हूंदा आहिनि, इन्हनि खे सम्झणु ज़रूरी हूंदो आहे। हिकिड़ो शॉर्ट कमर्शियल ब्रेक वठूं था, मोटी ईंदासीं, कचहरी कंटिन्यू रखंदासीं। गॾु रहिजो, ॾिसंदा रहिजो सलाम सिंध। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। सलाम सिंध में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। काराए थो कम जो प्रोग्राम आहे। शुगर जे हवाले सां तमामु घणी ॼाण मूंखे बि मिली आहे, तव्हांखे मिली हूंदी। डॉक्टर साहिबान असां सां गॾु आहिनि ऐं पाण किडनी प्रॉब्लम्स ते बि ॻाल्हायूं था। डॉक्टर साहिबु इहो ॿुधायो त अक्सर हथनि पेरनि में साड़ो जेको थिए थो, उन ते कीअं कंट्रोल कजे, ऐं शुगर जे मरीज़नि खे ज़ख़्म बि थींदा आहिनि, बिल्कुलु उन जो छा हाल आहे? ॾिसो, ॿ ॻाल्हियूं इंपॉर्टेंट आहिनि। हथनि पेरनि में साड़ो थिए छो थो, रीज़न छा आहे? नॉर्मली आउं पंहिंजे मरीज़नि खे सिंपल सिंधी में ईअं सम्झाईंदो आहे त जॾहिं तव्हांजी बॉडी में शुगर वधी थी वञे त उहो तव्हांजी नसनि मां निकिरे थी, नसनि मां निकिरी वञी तव्हांजी नर्व्स में जमा थी वेंदी आहे। जॾहिं उहो नर्व्स में जमा थी वेंदी आहे त नर्व्स में प्रॉब्लम थींदो आहे। नर्व्स जो फंक्शन इहो हूंदो आहे त तव्हांजी बॉडी में किथे बि सूर आहे या किथे बॉडी में जलन आहे त उनखे दिमाग़ ताईं पहुचाईंदी आहे। पर जॾहिं उहो फंक्शन डिस्टर्ब थी वेंदो आहे त सूर न बि हूंदो आहे, जलन न बि हूंदी आहे, या सनसनाहट सुयूं न बि हूंदियूं आहिनि, तॾहिं बि दिमाग़ खे उहो सिग्नल वेंदो आहे। हाणे उनखे ठीकु कीअं कजे? सवलो आसान तरीक़ो आहे जो उन शुगर खे घटि करे छॾिजे। जॾहिं उहा शुगर कंट्रोल थी वेंदी, ऑटोमेटिकली उहो सुनपन ख़तमु थी वेंदो। पर उन सुनपन खे ख़तमु करण लाइ सिर्फ़ु शुगर खां अलावा बि कुझु शयूं इंपॉर्टेंट आहिनि। अक्सर शुगर जे मरीज़नि में या शुगर जा उहे मरीज़ जेके मेटफॉर्मिन नाले गोरी खाईंदा आहिनि, उनमें वाइटामिन B12 जी घटिताई थी वेंदी आहे। उहा बि इन न्यूरोपैथी खे वधारे जो बाइस बणंदी थी। वाइटामिन D जी घटिताई बि न्यूरोपैथी जे वाधारे जो बाइस बणंदी आहे। त जॾहिं बि असां वटि को मरीज़ इन क़िस्म जी प्रेज़ेंटेशन सां अचे थो, असां उनखे वाइटामिन D बि ॾींदा आहियूं, वाइटामिन B12 बि ॾींदा आहियूं, शुगर बि कंट्रोल कंदा आहियूं, ऐं कुझु दवाऊं अहिड़ियूं अचनि थियूं जेके न्यूरोपैथी खे वक़्ती तौर ते कंट्रोल कनि थियूं। जेसीं ताईं शुगर कंट्रोल थिए, जलन ख़तमु थिए, साड़ो ख़तमु थिए, तेसीं ताईं तव्हां 1 महीनो 2 महीना 3 महीना उहा दवा खाई सघो था। पर अल्टीमेटली तव्हांखे शुगर खे कंट्रोल करणो आहे, जी जेका बेसिक पैथोफिजियोलॉजी आहे उन शइ जी उहा ख़तमु थी सघे। सही सही, माना ज़ख़्म बि ठीकु थी सघंदा। ज़ख़्म बि वॾो इंपॉर्टेंट आहे। ज़ख़्म जे लाइ जेको आउं पंहिंजो चार्ट ॾींदो आहियां, एजुकेशन चार्ट पंहिंजे मरीज़नि खे, हुनमें 2 पेज पूरा भरियल आहिनि रुॻो पेर जे ज़ख़्म खां बचाइण जा। यानी 6-8 पेज जो चार्ट आहे, हुन मां 2 पेज सिर्फ़ु पेरनि जे ज़ख़्म जा आहिनि। हुनजो रीज़न इहो आहे जो पेरनि जो ज़ख़्म शुगर जे मरीज़नि लाइ एॾो ख़तरनाक हूंदो आहे जो हिकिड़े चकर थी थो वञे, पोइ तव्हांखे एडमिट थियणो पवंदो, लखे रुपया ख़र्चो ईंदो, डेली हुनजी ड्रेसिंग थींदी, ऐं इवन काफ़ी दफ़ा पेर अधु या आङुरियूं कटिजण ताईं बि नौबत अची वेंदी आहे। त डेली पंहिंजे पेरनि जो मुआइनो करियो, रोज़ाना। पेरनि खे कोशिशि करियो त उघाड़ा पेर न हलो कॾहिं बि, कोशिशि करियो त पेरनि खे घणे गरम पाणी सां न धो, पेरनि खे आलो न रखो।
जेॾी महिल बि पेर धो पहिरियों कमु इहो करो जो पेर खे ख़ुश्क करियो, ड्राई करियो, ख़ासि तौर ते आङुरियुनि जे विच वारो हिसो, हीअ असांखे विसरी वेंदो आहे, पोइ हिन में फंगस थी वेंदी आहे, पोइ ज़ख़म थी वेंदो आहे। ऐं मुआइनो करियो, ॾिसो जेकॾहिं पेर तव्हांजो ॻाढ़ो थिए पियो या आङुरियुनि जे विच में अछा निशान फंगस वारा अचनि पिया या कंहिं बि क़िस्म जो ज़ख़म आहे, छो तव्हांखे ख़बर न पवंदी, पेर तव्हांजा सुन हूंदा शुगर जी वजह सां ज़ख़म थी वेंदो, तव्हांखे ख़बर बि न पवंदी। ख़बर डेली मुआइनो करिणो आहे, जेकॾहिं कुझु बि थिए फ़ौरन देरि न करियो, डॉक्टर वटि वञो जी जल्दी कमु शुरू करियो। अच्छा, विटामिन डी जी पाण शुरूआत में ॻाल्हि कईसीं त शुगर जे मरीज़नि लाइ फ़ाइदेमंद आहे। बिल्कुलु। ऐं इहो बि ॿुधायो त जेकॾहिं आम माण्हू जेको विटामिन डी जो शिकार आहे या कमी जो शिकार आहे त उन लाइ केॾो नुक़सानकार आहे, शुगर जे मरीज़नि लाइ बि नुक़सानकार आहे? बिल्कुलु, सभिनी जे लाइ। शुगर जे मरीज़नि लाइ त हिकिड़ो त न्यूरोपैथी खे एक्ज़ैजरेट करे थो, न्यूरोपैथी जो मतिलबु हूंदो आहे त इहे जेके शयूं पाण डिस्कस कयूं, पेरनि में साड़ो, सनसनाहट, पर एक्चुअल विटामिन डी जो फंक्शन आहे बॉडी में कैल्शियम ऐं फॉस्फेट खे मेंटेन रखणु। कैल्शियम जो कमु घणो आहे, कैल्शियम जो कमु इहो आहे तव्हांजी हॾनि खे मेंटेन रखंदी आहे, हॾनि खे ठाहिण जो कमु करे थी, तव्हांजी बॉडी में तव्हांजे आंडनि खे बि कंट्रोल करे थी, तव्हांजे गुर्दनि जे अंदरि काफ़ी सुठो फंक्शन आहे हुनजो, ऐं इवन तव्हांजी नर्व्स जेके आहिनि यानी पूरी बॉडी में जेके बि फंक्शन थियनि पिया, तव्हांखे महसूसु थिए थो या तव्हां कमु करियो था जेको, उनखे बि कैल्शियम मेंटेन रखे थी। त वाइटामिन डी डिफिशियंसी जो मतिलबु आहे त अधु बॉडी जा फंक्शन जेके आहिनि उहे ऑटोमेटिकली डिस्टर्ब थियणु शुरू थी वेंदा। इहो ई रीज़न आहे त वाइटामिन डी डिफिशियंसी ते हींअर वॾो कमु थिए पियो, सर्वे थियनि पिया। असांजी कोशिशि हूंदी आहे त असांजो पेशेंट, स्पेशली शुगर जो पेशेंट, एटलीस्ट विटामिन डी डिफिशिएंट न हुजे। अच्छा, हिकिड़ी मशहूरु डिबेट आहे त इंसुलिन या टेबलेट्स, तव्हां छा चवंदो? सही माण्हू लाइ सही दवा। बसि जंहिं माण्हू खे इंसुलिन जी ज़रूरत आहे उन लाइ इंसुलिन खां बहितर दवा न आहे। जंहिं माण्हू खे इंसुलिन जी ज़रूरत न आहे उन जे लाइ दवा खां इंसुलिन बहितर कॾहिं बि न आहे। अच्छा, के माण्हू वरी इहो हूंदा आहिनि त यार हाणे सुई ते अची वियो आहे, इंसुलिन ते अची वियो आहे, माना इहो अञा ख़तरनाक ॻाल्हि आहे। न, इहो इन में ॿ कॉन्सेप्ट वरी बि ठीकु आहिनि। कुझु माण्हू पसंदि कंदा आहिनि इंसुलिन खे। पुराणे ज़माने जो कॉन्सेप्ट हो 1960 वारो त इंसुलिन दुनिया जी भले में भली शइ आहे। इहो कॉन्सेप्ट हाणे ख़तमु थी वियो आहे, छो त हाणे अहिड़ियूं दवाऊं अची वियूं आहिनि। इंसुलिन बेसिकली सिर्फ़ु शुगर खे कंट्रोल करे थी। हाणे अहिड़ियूं दवाऊं अची वियूं आहिनि जेके शुगर खे कंट्रोल करण सां गॾु तव्हांजे दिलि खे बचाइनि थियूं, एक्स्ट्रा तव्हांजे गुर्दनि खे बचाइनि थियूं, तव्हांजी न्यूरोपैथी खे बहितर कनि थियूं। इहो ई रीज़न आहे त पूरी दुनिया जी जेका गाइडलाइन जेका यूजुअली अमेरिका मां ठहे थी या यूरोप मां ठहे थी, उन में इंसुलिन हाणे 5 नंबर ते आहे। इन खां बहितर दवाऊं मौजूदु आहिनि। पर हिकिड़ो अहिड़ो माण्हू जंहिंमें इंसुलिन जी एब्सोल्यूट डिफिशियंसी थी वई आहे, शुगर खे 5, 10, 15 साल 20 साल थी विया आहिनि, हाणे ठुप शुगर इंसुलिन न पई ठहे, वज़न किरण शुरू थी वियो आहे तेज़ी सां, बुत जा जेके मसल आहिनि उहे मसल डिस्ट्रॉय थियणु शुरू थी विया आहिनि, उन में पोइ गोरियूं कमु न कंदियूं, पोइ उन में इंसुलिन जी ज़रूरत आहे। सही। अच्छा, भला इहो हथरादू जेकॾहिं पाण मिठो विझंदा आहियूं कॾहिं कॾहिं चांहि में या किथे खीर में बि अक्सर मिलाईंदा आहियूं, उन बारे में तव्हांजो छा ख़्यालु आहे? ॾिसो, इन में हिकिड़ो अचे थो उहो ठीकु आहे, पर राति जो वरी हुन में खंड विझी करे इलाही माण्हू पीअंदा आहिनि या वरी वधीक ज़्यादा मिठो हथरादू विझंदा आहिनि। हा, हू चवंदा आहिनि त एक होता है कम बुरा, एक होता है ज़्यादा बुरा, घटि बुरो ऐं घणो बुरो। असां रिकमेंड पंहिंजे पेशेंट खे इहो कंदो आहियां त तव्हां वठी सघो था लिमिटेड क्वांटिटी में। सुठी न आहे, पर खंड खां 10 दफ़ा वधीक सुठी आहे। ऐं इहो वॾो हिकिड़ी हींअर स्टडी यूरोप में पब्लिश थी आहे, हिनखे लास्ट मंथ पब्लिश थी आहे, जंहिंमें हुननि इहा ॻाल्हि ॾिठी आहे जेकॾहिं तव्हां लिमिटेड क्वांटिटी में वठो, यानी का बि गोरियूं अक्सर मुख़्तलिफ़ नाले सां अचनि थियूं, तव्हां 2 गोरियूं पर डे खाओ था त तव्हांखे को नुक़सानु नथो थिए। पर उहे साॻियूं जेकॾहिं तव्हां पर डे 4 खां मथे गोरियूं खाओ था त दिलि जे दौरे जो ख़तरो वधी थो वञे। पर उहो ख़तरो बि एतिरो नथो वधे जेतिरो तव्हां हुनजी जाइ ते खंडु खाइणु शुरू करे छॾियो त उहो वधी वेंदो। त खंड खां मच बेटर आहे लिमिटेड क्वांटिटी में, त इवन सुठी बि आहे, यानी कि नुक़सानु नथी ॾिए, पर जेकॾहिं क्वांटिटी क्रॉस कंदो त उनजो बि नुक़सानु। सही। कॉल वठूं था। अस्सलाम वालेकुम। हेलो अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम। वालेकुम बाबा जी, छा चवणु चाहींदो? केरु पिया ॻाल्हायो, किथां? बाबा को सवाल आहे त ॿुधायो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा, आवाज़ पूछे पियो तव्हांजो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम जी, छा चवणु चाहींदो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अस्सलाम वालेकुम। असांखे डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो आहे। मुंहिंजे भाउ खे शुगर आहे। हा जी, भाउ खे शुगर आहे। भाउ जी उमिरि छा आहे ऐं शुगर मुंहिंजे भाउ खे अदा शुगर आहे जी। पोइ छा करिणो आहे हुनजो? अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। असांखे डॉक्टर साहब सां ॻाल्हाइणो आहे। जी डॉक्टर साहब ॻाल्हायो। जी डॉक्टर साहब तव्हां ॻाल्हायो, पर तव्हां मथां आवाज़ ॿुधे। अच्छा, डॉक्टर जो पर्सनल नंबर खपे, असां डॉक्टर सां क्लिनिक ते मिलंदासीं। ठीकु आहे, तव्हां असांजे डायरेक्टर खां वठी सघो था। ठीकु आहे, वॾी महिरबानी आहे, वॾी महिरबानी। लख थोरा मेमन मेडिकल में हूंदा आहिनि पाण, सो सचरगोट जे भरिसां ई जेका अस्पताल है उसे तव्हां वञी सघो था। सो डॉक्टर साहब, मुझे कुरेश साहब आप बताएं कि गुर्दों को मजबूत किस तरह से किया जा सकता है? और एक तो पानी पिया जा सकता है भाई 8 से कितने 10 गिलास रोजाना, और क्या क्या किया जा सकता है? और मतलब वही है कि ठीक रहें, बस ये है कि आप अपनी हेल्दी डाइट रखें, और साथ में अगर आपकी उम्र 40 साल से ज़्यादा हो रही है तो अपने शुगर चेक कराएं, कोलेस्ट्रॉल चेक करवाएं, ब्लड प्रेशर चेक करवाते रहें। और अगर आपको शुगर या ब्लड प्रेशर हो रही है तो आपको अपने पेशाब में प्रोटीन
ये इसकी अर्लीस्ट अलामत होती हैं। अगर आपका गुर्दा ख़राब हो रहा है ना और क्रिएटिनिन बिल्कुल नॉर्मल है और आप डॉक्टर आपका कहता है कि भाई आपकी रिपोर्टें बिल्कुल नॉर्मल है, लेकिन आपको शुगर है, तो कम से कम आपको पेशाब का टेस्ट लाजमी करा लेना चाहिए। क्योंकि अर्लीस्ट जो बहुत सी शुरू की अलामत होती हैं ना, वही होता है कि पेशाब में प्रोटीन आता है। अच्छा, तो उसको आप ऐसे डायग्नोस नहीं कर सकते, तो आपको वो टेस्ट कराना पड़ता है साल में 2 मरतबा 40 साल की उम्र के बाद, अगर आपको शुगर है तो। अच्छा, ये पानी के लिए तो हम अमूमन कहते हैं कि 8 से 10 गिलास पीने चाहिए, ये मतलब किडनी के प्रॉब्लम्स वाले बंदे को भी इसी तरह से? नहीं, इसमें 2 तरह के मरीज़ हैं। एक वो मरीज़ हैं जिनके गुर्दे कमज़ोर हैं, अच्छा, लेकिन उनका पेशाब अच्छा बनता है और जिस्म पे सूजन नहीं है। अच्छा, ऐसी सूरत में तो आप उतना ही पानी पिए जितना आपको पेशाब आ रहा है। लेकिन अगर आपका पेशाब कम आता है और जिस्म पे सूजन है, अगर वो उसमें होता है कि जब गुर्दे की बीमारी बढ़ चुकी होती है, ऐसे में फिर पानी की मिकदार कम करनी पड़ती है। सही, चलिए कॉल ले लेते हैं। अस्सलाम वालेकुम। हेलो जी साईं, केर पिया ॻाल्हायो? जी हेलो, जी जी साईं, केर पिया ॻाल्हायो? हेलो हेलो जी साईं, आवाज़ पहुचे पियो? शायद को इशू आहे को नेटवर्क जो, तो आवाज़ कोन थो पहुची सके। ठीक है साईं, वॾी महिरबानी तव्हांजी, ॾख थोरा तव्हां टेलीफोन कयो, असांजे प्रोग्राम में शामिल थियो। अच्छा, मुझे ये बताएं कि शुगर के मर्ज़ के बाद गुर्दे फेल होना या गुर्दे की प्रॉब्लम्स आ जाते हैं, नॉर्मल ऐसे ही मतलब शुगर से ताल्लुक़ ना हो फिर भी गुर्दे ख़राब हो सकते हैं ना? बिल्कुल हो सकते हैं। देखिए, नंबर 1 रीज़न तो आपके पास शुगर है, ब्लड प्रेशर है। तीसरा आपके पास जो है वो ये होता है कि किडनी में स्टोन्स होती हैं। चौथा ये होता है कि अगर आप गैर ज़रूरी दवाइयाँ या पेन किलर्स ले रहे हैं, वो होता है। 5वीं वजह ये होती है कि कुछ गुर्दों की बीमारी ऐसी होती हैं जो कि हमें गुर्दों के अंदर खुद डेवलप हो जाती है, इसको हम नेफ्रोटिक सिंड्रोम कहते हैं या GN कहते हैं। उसमें पेशाब में प्रोटीन आना शुरू हो जाता है, वो उसका ताल्लुक इससे नहीं होता। तो ये 4-5 बड़ी वजूहात होती हैं गुर्दे की ख़राबी की। और लेकिन नंबर 1 कॉज जो 3 है, शुगर, ब्लड प्रेशर और किडनी स्टोन। और किडनी स्टोन बहुत कॉमन है हमारे यहाँ, तो वो भी अंडर डायग्नोसिस, क्योंकि पानी का आपका इस्तेमाल कम है या आपका अच्छे पानी तक एक्सेस नहीं है, आप जो ऐसा पानी पी रहे हैं कि जो मिलावट शुदा या साफ़ पानी नहीं है, तो वो भी एक वजह होती है कि स्टोन बन जाते हैं। सही सही। चलें जी, एक कॉल वठूं था, शामिल कयूं था। ज़फ़र भाई कॉल अंदर शामिल कयो। अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो, अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम साईं, छा चवणु चाहींदो, कहिड़ो सवाल आहे? हेलो जी साईं, केर पिया ॻाल्हायो साईं? हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। साईं केर पिया ॻाल्हायो? हेलो हेलो साईं, बस वरी महिरबानी तव्हांजी। जी साईं। वालेकुम अस्सलाम साईं। हाँ साईं, सवाल ॿुधायो साईं। सही बात, नज़ीर भाई कोयटा को। सवाल साईं, सवाल छा आहे? हेलो हाँ साईं, बस हलो साईं, महिरबानी महिरबानी। हेलो, अस्सलाम वालेकुम। हाँ साईं, वालेकुम सलाम साईं। हेलो हाँ साईं, जी साईं, हलो को प्रॉब्लम आहे ज़फ़र साहब, चलिए उस कॉल के डिस्कनेक्ट करूँ था। अच्छा, ये नौजवानों में मायूसी बढ़ती जा रही है, इस पर क्या कहेंगे? क्योंकि लम्हात वैसे ही कम है, थोड़ी सी बात आपसे भी हो जाए। बिल्कुल, बहुत ज़बरदस्त आपने सवाल किया। जो लास्ट हमारी की परफॉर्मेंस थी गीत, उन्होंने बड़ी ज़बरदस्त से बात की थी कि मैं कौन हूँ। असल में जो कहानी है ना सारी, वो शुरू होती है मैं कौन हूँ। और अपने बारे में जब तक आपको पता नहीं है किसी भी शख्स को, किसी भी शोबे में, उसके लिए बहुत मसला हो जाता है। और कहते हैं ज़िंदगी में 2 दिन आपके इंपॉर्टेंट होते हैं, द डे यू वर बॉर्न, जिस दिन आप पैदा हुए थे, और दूसरा जिस दिन जो है वो लोग कहते हैं कि मर जाते हैं। ऐसा नहीं, बल्कि जिस दिन आपको पता चल जाता है कि आपका इस दुनिया में आने का मकसद क्या है। हमारे यहाँ जो मकसद है वो एक तालीम हासिल करना है, डिग्री लेना है, जॉब लेनी है, और उसके बाद जो लाइफ का बच्चे पैदा होंगे उनकी शादी करनी है, और इस तरह से चले। ये ज़िंदगी का मकसद नहीं है, ज़िंदगी लार्जर, इससे बड़ा कॉन्सेप्ट है। आप किसी भी प्रोफेशन में जाते हैं, वो किस मकसद क्या है? कोई डॉक्टर बनता है तो क्या रीज़न क्या है उसका? कोई टीचर बनता है क्यों? आर्म फोर्स में जाना चाहता है क्यों? तो आई थिंक मेरे ख्याल में वो जो मकसद, जब आपको पता चल जाता है कि आप कौन हैं, क्या आपकी स्ट्रेंथ्स हैं, क्या आपकी वीकनेसेस है, फिर आप उन पर काम करना शुरू करते हैं। दूसरा जो प्रॉब्लम आता है, जो आपने कह रहे डिप्रेशन की होती है, वो है कंपैरिजन। आप मुझसे एक अपने आप को कंपेयर कर रहे हैं, यानी कि मैं अपनी बकरी को आपके ऊँट से कंपेयर कर रहा हूँ, जो कि बहुत ज़्यादती होती है। आपकी एक अपनी शख्सियत है, कुदरत ने आपको बिल्कुल एक डिफरेंट मकसद के लिए पैदा किया है। आपका बैकग्राउंड डिफरेंट है, आपकी स्ट्रेंथ्स डिफरेंट हैं, आपका एजुकेशनल जो बैकग्राउंड है वो डिफरेंट हो सकता है, आपका ब्रॉटअप डिफरेंट हो सकता है। आप एक डिफरेंट इन्वायरमेंट में हैं, मैं एक डिफरेंट इन्वायरमेंट में हूँ, मेरी शख्सियत अलग है, आपकी अलग है, आपका फ्यूचर, आपकी सोच अलग है। तो ये 2 शख्स का आपस में कैसे जो है वो उनका कंपैरिजन कर सके। तो आजकल जो सबसे बड़ा प्रॉब्लम है वो है, जैसे लाइफस्टाइल की बात करें, लाइफस्टाइल नहीं है हमारा। हम समझ रहे होते हैं, जब सेलफोन देख रहे होते हैं, जो हमें बैठ के इस वक्त देख रहे होंगे, उन्हें ये लग रहा है कि ये शख्स जो है वो बहुत कामयाब हैं, और मैं ऐसा क्यों नहीं हूँ, मुझे क्यों नहीं बुलाया जाता है, मुझे क्यों नहीं कामयाब, मुझे क्यों नहीं पर्सनल
ब्रांड समझा जाता है। तो वो इस बात पे ज़्यादा सोचते हैं लेकिन अपनी सलाहियतों को और ये नहीं देख रहे होते कि उसकी एफर्ट्स कितनी हैं या मेरे अंदर क्या चीज़ें हैं, मेरी जर्नी क्या है, मेरा टारगेट क्या है, मैंने जो अपने गोल सेट किए हैं उनके लिए मैं एफर्ट कितनी कर रहा हूँ, उनके लिए मैं काम कितना कर रहा हूँ। अगर तो आप सिर्फ जो वही कर रहे हैं जो आपने स्कूल जाते हैं या कॉलेज जाते हैं, यूनिवर्सिटी जाते हैं, डिग्री लेकर आप उसमें कॉर्पोरेट लाइफ में आएंगे, आप सर्वाइव नहीं कर पाएंगे। आप उसके लिए एक्स्ट्रा क्या कर रहे हैं, ये इंपॉर्टेंट। बहुत शुक्रिया, इंशाल्लाह कभी डिटेल में बात होगी इस मौजू पे भी। ऐसा बहुत शुक्रिया प्रोग्राम में डॉक्टर नईम साहब तव्हांजी वॾी महिरबानी ऐं गॾोगॾु अब्दुर्रहमान कुरैशी साहब डॉक्टर साहब तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं सम्झां थो खोड़ सारी कचहरी थी, शुगर जे हवाले सां तमामु घणी ॼाण असांजी नाज़रीन ताईं पहुची चुकी हूंदी। सो इन मर्ज़ खां जेकॾहिं छुटकारो चाहियो था त ज़रूरु टेस्ट करायो ऐं उनखां पोइ पाण डॉक्टरनि जे मशवरे मुताबिक़ जेका ट्रीटमेंट थिए थी, पंहिंजो जेको इलाजु आहे या पंहिंजूं जेके दवाऊं आहिनि उहे वक़्तु सिर ज़रूरु वठो। आख़िर में वेंदे वेंदे जतोई साहब तव्हां खां को कलाम ॿुधंदासीं अञा। तमामु मशहूरु कलाम आहे, मुंहिंजो ई ॻाल्हि आहे। वाह वाह, इहो ॿुधूं था। साईं बादल साईं वॾी महिरबानी, मोहम्मद अली साईं वॾी महिरबानी, तव्हांजी वॾी महिरबानी जिन जेको प्रोग्राम ॾिठो पए। हयाती बख़ैर, सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। जी लतीफ़ जी मिठी ॿोली सदाईं गॾु। ना तो निमाणीअ सां न कर ढोल ढिलो, कोन्हे कम हीड़ीअ जो बिगिड़ तो बिलो, कोन्हे कम हीड़ीअ जो हो बिगिड़ तो बिलो, हो तुंहिंजो नाम निलो ऐं वठो वेठी आहियां। कसम खुदा दी जे सच पूछे माही, सब सोहणिया दा सरदार तू ही। सोहणिया दी जिथे चूंड थी वे, पहले नंबर दा हकदार तू है। मेरा यार हकीकी दिलबर तू है, मेरा यार हकीकी दिलबर तू है। अख दुश्मन दे विच खार तू है, वो फैजल शाह बदकारे दा गम टाल प्यार तैयार तू है। वो लगी थो प्यार के काबू, भले महबूब वारा कर, लगी थो प्यार के काबू, भले महबूब वारा कर। मोहे आतो कयो मायल, हो मोहे आतो कयो मायल, भले महबूब सितमगर थी बेलाशक थी, अखिन ते सबा सितम तोड़ा। सितमगर थी बेलाशक थी, सितमगर थी बेलाशक थी, अखिन ते सबा सितम तोड़ा। कान्हे कागा लिहिया मुश्किल, हो कान्हे कागा लिहिया मुश्किल, भले महबूब मारा कर, लगी तो प्यार के काबू, भले महबूब मारा कर, लगी तो प्यार के काबू।
कपड़े जो छिने फाड़े छड़ाया अरे हा पांड कपड़े जो अरे हा पांड कपड़े जो छिनी फाड़े छड़ाया मगर तो सा अड़ी याद हो मगर तो सा अड़ी याद भले महबूब माना कर लगी तो प्यार दे भले महबूब माना कर लगी तो प्यार दे भले महबूब माना मोहे आतो कयो मायल हो मोहे आतो कयो मायल भले महबूब माना कर लगी तो प्यार दे भले महबूब माना कर लगी तो प्यार दे काबू लगाए जान जी बाजी सहाय सिबिए सोना लगाए जान जी बाजी लगाए जान जी बाजी सहाय सिबिए सोना घड़ी पल लाए आओ घायल हो घड़ी पल लाए आओ घायल भले महबूब माना कर लगी तो प्यार दे भले महबूब माना कर लगी तो प्यार दे काबू भले महबूब माना कर मोहे आतो कयो मायल सही मोहे आतो कयो मायल भले महबूब माना कर लगी तो प्यार दे काबू भले महबूब माना कर लगी तो प्यार दे काबू चवे एजाज हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सोना पर चवे एजाज हिते आहिनि चवे एजाज हिते आहिनि हज़ारे ॿिया बि सोना पर हथां तुंहिंजे थी उस पिस में
मॉर्निंग शो सलाम सिंध जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD।